अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुंहिंजे तमामु व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ख़ुशियूं विरहाए रहिया आहियो किथे छा तव्हां पंहिंजी उन्हनि सीट्स ते वेठा आहियो या किथे को किचन में को कमकार करे रहिया आहियो या तव्हां उथे आहियो जिथे तव्हां हुजण जो सोचियो हो या वरी उते अची पहुता आहियो जिथे वञण जो तव्हां कॾहिं सोचियो ई न हो या उते आहियो जिथे वञणु तव्हां चाहियो था या पोइ उते आहियो जिथे वञण जो कॾहिं तव्हांजे ज़हन गुमान में को ख़्यालु कोन आयो अॼु सुबुह सुबुह जो तव्हां सोचींदा हूंदो त कहिड़ियूं ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं आहिनि मां कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ज़िंदगी में तव्हां अहिड़ी जॻहियुनि ते हूंदा आहियो जिथे शायदि तव्हां न चाहींदा आहियो बट उन्हनि जॻहियुनि खे हमेशह तव्हां ॻोल्हींदा आहियो तव्हां सर्च कंदा आहियो उन्हनि जॻहियुनि जी तरफ़ तव्हां वञणु चाहींदा आहियो जेके जॻहियूं तव्हां वटि न हूंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं उहा जॻह जेका तव्हां वटि आहे उन जॻह जे लाइ हिकु लंबी लाइन हूंदी आहे जेका पोयां लॻियल हूंदी आहे हिकु वॾो क्यू हूंदो आहे बट उहा जॻह तव्हां वटि हूंदी आहे ऐं तव्हां सोचींदा आहियो त यार हिन खां न हे मूं वटि हुजे ऐं मज़े जी ॻाल्हि आहे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उन क्यू में कॾहिं कॾहिं नालो तव्हांजो बि हूंदो आहे ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो आहे त जॾहिं तव्हांखे उहो नंबर उहो सीट उहा जॻह मिली वेंदी आहे कुझु अरसे खां पोइ ख़बर इहा पवंदी आहे त ॿी सीट किथे नज़र ईंदी आहे ऐं उहा सीट जेका असांखे नज़र अची रही हूंदी आहे उहा हिकु वॾो क्यू हूंदो आहे जंहिंखां विढ़ी तव्हां उन सीट जी तरफ़ पहुचंदा आहियो ऐं उन जे मिलण खां पोइ अगेन असां कुझु ॿियो ॾिसी रहिया हूंदा आहियूं ही जेको कशमकश जो या ख़्वाहिशनि जो या उन प्रोसेस जो अॻियां वधण जे उन प्रोसेस जो या उन सीट खे चओ या कंहिं करियर अपॉर्चुनिटी खे चओ या कंहिं ॿिए शइ खे चओ उन्हनि शयुनि खे असां हासिलु करण जे लाइ जेके शयूं असां वटि आहिनि असां उनखे न इंजॉय करे सघंदा आहियूं कॾहिं कॾहिं उहे शयूं जेके असांजे क़रीब हूंदियूं आहिनि असांखे नज़र पई अची रही हूंदियूं आहिनि उन्हनि शयुनि खे असां पाण खां इन्हनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे एतिरो परे करे छॾींदा आहियूं एतिरो ग़ैबाना तौर ते ग़ाइबु करे छॾींदा आहियूं जो असां कॾहिं इहो कोन सोचींदा आहियूं त ही उहा ई सीट आहे या उहा ई जॻह आहे उहा ई अपॉर्चुनिटी आहे उहो ई करियर आहे उहो ई शख़्स आहे जंहिंखे हासिलु करण जे लाइ असां कई सालनि ताईं महिनतूं कयूं हुयूं असां जंहिं जॻह ते हूंदा आहियूं उहा जॻह शायदि असांजे लाइ हक़ीक़त हूंदी आहे पर सवनि जे लाइ हज़ारनि जे लाइ लखनि जे लाइ उहो हिकु ख़्वाबु हूंदो आहे उहो ख़्वाबु जेको कॾहिं तव्हां ऐं मूं बि ॾिठो हूंदो आहे पर जॾहिं उहो ख़्वाबु हक़ीक़त जे रूप में असांजे साम्हूं ईंदो आहे तॾहिं उहा हक़ीक़त असां तस्लीम या त न करे सघंदा आहियूं या पोइ उनखे असां एतिरी हद ताईं तस्लीम करे छॾींदा आहियूं जो उहो ख़्वाबु जेको असां ॾिसी रहिया हूंदा आहियूं उन ई हक़ीक़त जो जेको अंसर आहे उहो असां कॾहिं उन अंसर जी तरफ़ असां वञी कोन सघंदा आहियूं सो जेका शइ तव्हां वटि आहे जेका जॻह तव्हां वटि आहे जेका सीट जेका पोज़ीशन जेका करियर अपॉर्चुनिटी तव्हां वटि आहे जेका एजुकेशनल अपॉर्चुनिटी तव्हां वटि आहे जेका रिलेशनशिप अपॉर्चुनिटी तव्हां वटि आहे कॾहिं वेही उन जे बारे में इहो सोचिजो ज़रूरु त असां अॻियां त सोची रहिया आहियूं पर छा जेतिरी महिनत असां हिन खे हासिलु करण में कई हुई छा उन सां ओतिरो निभा असां करे सघिया आहियूं छा उनखे ओतिरी मोहबत सां पाण वटि रखी सघिया आहियूं हिकु नंढो मिसाल आहे असां जॾहिं बि को फ़ोन ख़रीदंदा आहियूं न त असांखे ईअं लॻंदो आहे त जी हीअ त ड्रीम फ़ोन आहे असांजो ड्रीम कार आहे ड्रीम हाउस आहे द मोमेंट असांखे उहो मिली वेंदो आहे असांखे उनजी वैल्यू ई न सम्झ में ईंदी आहे उहो असां वटि ईंदो आहे एंड द नेक्स्ट ईयर असां वटि जंहिं तरीक़े सां शयूं अॻियां वधी रहियूं आहिनि हिकु नयो फेज़ हूंदो आहे हिकु नयो फ़ोन हूंदो आहे जेको साम्हूं हूंदो आहे नयो लैपटॉप हूंदो आहे जेको साम्हूं हूंदो आहे नयो फैशन हूंदो आहे जेको साम्हूं हूंदो आहे ऐं असां वरी पोइ उन मोहबत खे जंहिंखे हासिलु करण जे लाइ असां कई क़ुर्बानियूं ॾिनियूं हूंदियूं आहिनि उनखे छॾे असां उन नई शइ जी तरफ़ हलिया वेंदा आहियूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त वक़्त सां गॾु अॻियां हलणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त वक़्त सां गॾु पंहिंजे पाण खे उते स्टैंड करणु जिथे दुनिया बीहे थी जिथे दुनिया अॻियां वधी रही आहे ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त उन्हनि सां गॾु दुनिया सां गॾु टेक्नोलॉजी सां गॾु नयुनि शयुनि सां गॾु अॻियां वधिजे पर उन सां गॾोगॾु उहे शयूं जेके तव्हांजे दिलि जे क़रीब आहिनि शयुनि ताईं शायदि असां कॉम्प्रोमाइज़ करे वञूं पर उहे रिश्ता उहे अपॉर्चुनिटीज़ जेके तव्हांखे मिलियूं आहिनि उहे जेके तव्हां अवेल करे रहिया आहियो उन्हनि खे कॾहिं फॉर ग्रांटेड न वठो बिकॉज़ चवंदा आहिनि त जेका शइ तव्हां हासिलु करे सघो था न उहा तेसि ताईं तव्हांखे ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे जेसि ताईं तव्हां खां परे हूंदी आहे पर उहा शइ जेका तव्हां हासिलु नथा करे सघो
शायदि उहा शइ तव्हांखे परे खां सुठी लॻी रही आहे, पर जेॾी महिल तव्हां उन जॻह ते पहुचो त शायदि उहा तव्हांजे लाइ बहितरु न हुजे, शायदि उन जॻह खे तव्हां एतिरो सुठे तरीक़े सां संभाले न सघो। अक्सर असां इहो ई कंदा आहियूं त असां अॻियां सोचींदा आहियूं त अॻियां वारी जॻह केतिरी ख़ूबसूरत हूंदी, केतिरो सुठो हूंदो, काश मां हीअं थी वञा, काश मां हूअं थी वञा, काश मां हिन जॻह ते हली वञा, काश मां हिन जॻह ते हुजां आहियां। या पोइ हिकु ॿी शइ जेका असां ॾाढो कॉमनली कंदा आहियूं, जेका असां सभिनी जी ह्यूमन नेचर आहे, त असां जॾहिं बि ॿियो को माण्हू हूंदो आहे उन जी जजमेंट ॾाढो जल्दी सां पास करे छॾींदा आहियूं। असांखे ईअं लॻंदो आहे त जेको माण्हू जंहिं सीट ते वेठो आहे उहो शायदि दुनिया जो आसान तरीन कमु करे रहियो आहे, इन खां आसान को कमु करे कोन थी नथो सघे, असांखे मिली वञे त शायदि असां विदिन अ सेकेंड असां उन कम खे करे वञूं। पर यकीन कयो उन माण्हू बि ओतिरी ई स्ट्रगल कई हूंदी आहे जेतिरी स्ट्रगल खां तव्हां गुज़री रहिया आहियो, उन खां पोइ ई उहो उन जॻह ते पहुचंदो आहे। हमेशह पंहिंजी उन्हनि तमामु जॻहियुनि जी रिस्पेक्ट कयो, पंहिंजी उन तमामु पोज़ीशन्स जी रिस्पेक्ट कयो, जेके माण्हू जिथे कमु करे रहिया आहिनि उन्हनि माण्हुनि जी, उन्हनि इदारनि जी, उन्हनि जॻहियुनि जी, उन्हनि शयुनि जी रिस्पेक्ट कयो। ऐं यकीन कयो इन ॻाल्हि खे चवंदा आहिनि न, किथे मां ॿुधियो हो त जी गांठ बांधले, त इन ॻाल्हि खे पाण सां गॾु ईअं ॿधी छॾियो, ईअं जोड़े छॾियो, तव्हां जंहिं जॻह ते आहियो, जंहिं जॻह ते आहियो, जंहिं जॻह ते तव्हां स्टैंड करे रहिया आहियो, जेको कुझु तव्हांजे क़रीब क़रीब आहे, जेको कुझु तव्हां हासिलु कयो आहे, दिस इज़ द बेस्ट मूवमेंट टू अचीव दैट थिंग। उनखे इंजॉय करण जो बेस्ट मूवमेंट इन खां वधीक नथो थी सघे, ऐं उन खां वधीक बेस्ट शइ तव्हांजे लाइ थी बि सघे थो उन में तकलीफ़ूं बि हुजनि, थी बि सघे थो उन में ख़ुशियूं बि हुजनि, थी बि सघे थो उन में घणो पैसो बि हुजे, थी बि सघे थो उन में घटि पैसो बि हुजे, पर इहे तमामु शयूं जेके तव्हां वटि हिन वक़्तु आहिनि, यू वर मेंट टू बी लाइक दिस। असां हमेशह इन्हनि शयुनि खे फलां जे करे, हिन जे करे, हुन जे करे, हीअं थियां त हीअं थी वञा, हूअं थियां त हूअं थी वञा, इन्हनि सभिनीनि शयुनि में असां उन मोमेंट खे इंजॉय करणु विसरी वेंदा आहियूं, उन मोमेंट खे अवेल करणु विसरी वेंदा आहियूं। सो ट्राई टू फोकस ऑन द मोमेंट जंहिंमें तव्हां जी रहिया आहियो, जंहिंमें तव्हां ज़िंदा आहियो, जंहिंमें तव्हां साह खणी रहिया आहियो। ॿियूं शयूं बि ईंदियूं वेंदियूं आहिनि, ऐं चवंदा आहिनि त तरक़ी सुठी शइ आहे, पर उन तरक़ी जे करे जेका शइ आहे उनखे विसारणु ॾाढी बुरी शइ आहे। सो उनखे कॾहिं न विसारियो। ईअं ई जी असां बिल्कुलु न विसारींदासीं, सिर्फ़ु असां हिते न आहियूं, असांजा ॿिया साथी बि आहिनि जेके प्रोग्राम में आहिनि, उन तरफ़ वञिणो आहे। असां गॾु हिन प्रोग्राम जे एंटरटेनमेंट जो हिसो सां गॾु तशरीफ़ फरमाइनि हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे हाशिम भाई? ज़बरदस्त। ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी भी बहितरीन आहे। हाशिम भाई तव्हां त पंहिंजी कुर्सी ते आहियो, सही जॻह ते आहियो, ठीकु आहियो? मां त मुरागो हटाई कोन थी न, इहे ॻाल्हियूं ॿुधी त हटाई कोन थी। असल में माण्हू अलाह साईं जिते तव्हांखे बहितर रखे ऐं बहितर शयूं थियनि पियूं त उहा शइ तव्हांजे लाइ शुक्र अदा करणु खपे। शुक्र अदा करणु खपे, बिकॉज़ उहा ई शइ तव्हांजे लाइ ठही आहे, उनखे इंजॉय कयो। ॿियूं शयूं बि मिली वेंदियूं, पर जेका तव्हांजे लाइ ठही आहे उनखे इंजॉय करणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, जिन सां गॾु असां गॾु हूंदा आहिनि असांजे प्रोग्राम में के न के ज़बरदस्त महिमान, अॼु असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे उन्हनि जे तारुफ़ खे जॾहिं मां स्टार्ट कयां थी त को हिकु कुंड मूंखे नज़र नथी अचे। माशाल्लाह माशाल्लाह हिननि खोड़ कुझु पंहिंजी ज़िंदगी में कयो आहे, या ईअं चयो वञे सॼी ज़िंदगी कुझु न कुझु कंदा रहिया आहिनि माशाल्लाह सां। जनाब पाण एग्रीकल्चर सां मुहबत अथनि, एग्रीकल्चरिस्ट आहिनि, ऐं काफ़ी पंहिंजे लैंड्स खे लुक आफ्टर कंदा रहंदा आहिनि। गॾोगॾु जी पाण जो हिकु फैमिली बिज़नेस बि आहे जेको ॾाढो कामयाबी सां तव्हांजे मुंहिंजे साम्हूं हली रहियो आहे। इन सां गॾोगॾु जी जॾहिं सोशल सर्विसिस जी ॻाल्हि कजे त जनाब कॾहिं पोयां कोन थियंदा आहिनि। उमरकोट में काफ़ी अहिड़ा तव्हांखे स्टूडेंट्स मिलंदा जेका जनाब जे नाले जो जेको नारो आहे उहो हणंदे असांखे नज़र ईंदा आहिनि, बिकॉज़ उन उमरकोट जी यूनिवर्सिटी में हिननि हिकु कंप्यूटर लैब क़ाइमु कयो आहे जेको हिननि जी वजह सां क़ाइमु थियल आहे। देन जॾहिं तव्हां स्कूल्स ते अचो था त हिननि जो हिकु प्राइवेट स्कूल आहे जेको रन थी रहियो आहे, एंड सो ऑन। खोड़ सारी शयूं आहिनि जेके वक़्तन फ़वक़्तन प्रोग्राम में शामिलु कंदासीं। जनाब जी तारीफ़ जी तरफ़ वेंदमि। असां गॾु शकील जनाब शकील साहब आहिनि, शकील क़ाइम ख़ानी साहब आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र, फर्स्ट क्लास। तबियत ठीकु आहे शकील साहब? अल्लाह जा करम। माफ़ कजो मां नाले में हिन लाइ एतिरो ड्रैग करी वियमि, बिकॉज़ हे जेको मुंहिंजे कन में हिकु आलो लॻल आहे न,
कॾहिं बचपन में असां ॿुधंदा हुआसीं त जेके हाणे त स्मार्ट शयूं अची वेंदियूं आहिनि, पर जेके इहे शयूं जेके हूंदियूं आहिनि, मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदी हुअमि जंहिंखे घटि ॿुधण में ईंदो आहे उहो ई सॼो ॾींहुं लॻाए कीअं सघंदा आहिनि। मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदी हुअमि, पर हाणे मूंखे अंदाज़ो थी रहियो आहे त कीअं लॻंदो आहे। ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, थैंक यू, तबियत ठीकु आहे, अल्लाह जो शुक्र, ज़िंदगी ठीकु आहे शकील साहब? बेहतरीन, किथे आहे, कीअं गुज़री रही आहे? बसि हींअर त कुझु अर्सो थी वियो जॾहिं रोटरी इंटरनेशनल जॉइन कई आहे, त उनखां पोइ जॾहिं आउं हींअर डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट थी वियो आहियां, जी, त हाणे त ज़िंदगी बसि सफ़र में गुज़रे पई, कॾहिं सामरो आहे त कॾहिं कराची, कॾहिं ॿियनि कलबनि में। वाह जी वाह, वाह जी वाह। अच्छा, इहो जीअं खोड़ सारी मां चयो त हिकु लिस्ट आहे, हुन में हिकु लिस्ट में इहो नंबर बि हो त माशाल्लाह सां रोटरी क्लब असां सभई ॼाणूं था ॾाढो बख़ूबी कमु करे रहियो आहे, उन जा बि माशाल्लाह सां इलेक्टेड मेंबर आहिनि। हिकु किथे को ॿुधण में आयो हो त पॉलिटिक्स सां बि वाबस्तगी का रही आहे, कोई शौक़ु आहे? जीअं पॉलिटिक्स में रहियो आहियां ऐं सामारे जो नाज़िम रहियो आहियां। हा हा, माशाल्लाह सां। मतिलबु केतिरा कम ज़िंदगी में करणु शकील साहब, अञा को लिस्ट में आहे? बहरहाल मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थिए थी त अल्हम्दुलिल्लाह जंहिं बि फील्ड में मूं कदम रखियो, अलाह साईं उन में कामयाबी ॾिनी आहे ऐं सभिनी फील्डनि में थोरो घणो कमु कयो आहे। थोरो घणो कमु न, इलाही कुझु तव्हां कमु कयो आहे माशाल्लाह सां। असां उन्हनि आई मेडिकल कैम्प्स जी ॻाल्हि कयूं त उहो बि हिकु लिस्ट आहे, जॾहिं तव्हां कैम्प्स जी ॻाल्हि कयो था, उहो बि लिस्ट आहे। ऐं उन सां केतिरा माण्हू कैम्प ते असां चवंदा आहियूं हिकु लफ़्ज़ आहे कैम्प, पर उन कैम्प मां केतिरा माण्हू फ़ाइदेमंद उन्हनि खे उहा कैम्प थिए थी, इहो हिकु वॾो हिकु कमाल आहे वाक़ई सां। इहो एतिरो कुझु एतिरी NGO सां रहणु ऐं उन खां पोइ पाण इदारा क़ाइमु करणु, इहे एतिरी महिनत, एतिरी हिम्मत ईंदी किथां आहे शकील साहब? बसि हिम्मत जॾहिं थी वेंदी आहे, जॾहिं फैमिली खां सपोर्ट मिलंदी आहे, त फैमिली खे मूंखे फुल सपोर्ट मिले थी, इन करे इहो सभु कमनि में इन्वॉल्व थी वेंदा आहियूं। हा, ऐं जेको ज़ाहिर आहे समाजी कम आहिनि, जेका सोशल एक्टिविटीज़ आहिनि, इन में माण्हुनि खे रिलीफ मिले थो त दिली सेटिस्फेक्शन बि थिए थी, उन दिली सेटिस्फिकेशन थिए थी, बिल्कुलु। ऐं उहा मूंखे लॻे थो उहा हिकु बेस्ट फीलिंग आहे जेका हिकु तव्हां जॾहिं की NGO सां जुड़ो था या सोशल सर्विसिस सां जुड़ो था, त उहा मुंहिंजे ख़्याल में हिकु बेस्ट फीलिंग आहे, बेस्ट रिवॉर्ड आहे जेको तव्हां। नो डाउट जेका कमु करियूं था हुन टाइम जॾहिं ज़रूरतमंद माण्हू ईंदा आहिनि, या जीअं आई कैम्प्स आहे या मेडिकल कैम्प्स में जॾहिं उन्हनि खे माण्हुनि खे ॾिसूं था ऐं हू पोइ जॾहिं दुआऊं ॾींदा आहियूं, हुन टाइम जेका फीलिंग्स हूंदियूं आहिनि हू नाक़ाबिले बयानु आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। अच्छा जी, गॾो गॾु असां किथे उन तव्हांजे तारुफ़ जी लिस्ट में किथे सां ग़ाइबु थी वियासीं, असां विसरी वियासीं, त असां सां गॾु हाशिम भाई बि गॾु आहिनि। हाशिम भाई, छा ख़्यालु आहे, कुझु ज़बरदस्त तो असां ॿुधायूं? हाशिम भाई माशाल्लाह सां जीअं जनाब जी पूरी हिकु लिस्ट आहे न कमु करण जी, हाशिम भाई जा अंदाज़ आहिनि ॻाइण जा। हाशिम भाई, कहिड़ो अंदाज़ अची रहियो आहे हिन वक़्तु? कहिड़ो अची रहियो आहे, ईअं पुछिजे? पेश कयां थो न, अचे थो अंदाज़ रस्ते में अचे पियो जी। मुंद चरे आहे बीजा रात ठरी आहे, मुंद चरे आहे बीजा रात ठरी आहे, अहड़े में अचन तुझो भागन जी भरी आहे, हिकु मुंद चरे आहे बीजा रात ठरी आहे, हिकु मुंद चरे आहे बीजा रात ठरी आहे। ॾिस कहिड़ो ॾखण खुलियो, मां
चरी आहे बीजा रात ठरी आहे चरी आहे बीजा रात ठरी आहे हिक मुंद चरी आहे बीजा भाई मुंदन जो असांखे ख़बर न आहे पर रात वाकई ठरी आहे कुझु ॾींहंनि खां इहा हक़ीक़त आहे आजू भाई मुंद ताईं ख़बर न आहे पर रातूं वाकई कराची जो कुझु मस्तु वञी थधियूं थियूं आहिनि वक़्तु आहे ब्रेक जो जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं इन्हनि मुंदनि जे बारे में बि ॻाल्हाइबो उन्हनि वणनि जे बारे में बि ॻाल्हाइजो पंहिंजी छांव जेका आहे उहा शाइर बि लिखी आहे उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाइबो खोड़ सारी ॿियनि शयुनि जे बारे में बि ॻाल्हाइबो पर वञिबो पहिरीं ब्रेक जी तरफ़ नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक अच्छा जिथे थधियूं थधियूं असां ॻाल्हियूं छॾे वियासीं मां उन्हनि ॻाल्हियुनि खां ई कंटिन्यू करणु चाहियां थी बिकॉज़ असां गॾु हिकु अहिड़ी पर्सनैलिटी तशरीफ़ फ़रमाए जिन न सिर्फ़ु पाण त एग्रीकल्चरिस्ट आहिनि ई आहिनि पर माण्हुनि खे बि एग्रीकल्चर जो आहे न उनजो सही सबक़ु ॾिनो बि अथनि ऐं ॾेई बि रहिया आहिनि ऐं काफ़ी उन में कामयाबियूं बि हासिलु कयूं आहिनि शकील साहब उन जेको हिकु उनखे मां फाउंडेशन चयां मां हिनखे छा चवां हिकु जेको हरो भरो पाकिस्तान जो जेको असांजो नारो आहे पाकिस्तान ताईं न सही पर उमरकोट जी ज़मीनुनि ते जेको असांखे नज़र आयो माशाल्लाह सां तव्हांजूं महिनतूं कोशिशूं उन जे बारे में थोरो सो ॿुधाइजो हूअं त अलहमदुलिल्लाह हींअर त बारिश जो मौसम स्टार्ट थी चुको आहे जी जी पर कुझु अरसे पहिरीं ताईं त असां वटि तमामु घणी शॉर्टेज हुई पाणी जी जंहिंसां असांजा फसल छाजे करे असां टेल एंड ते आहियूं पुछड़ीअ जा ज़मीदार आहियूं असीं त इन करे असां वटि शॉर्टेज तमामु घणी पाणी जी हुई जंहिंजे करे असांजा फसल काफ़ी मुतासिर थिया आहिनि पर हाणे अलहमदुलिल्लाह बरसातूं स्टार्ट थी वियूं आहिनि कुझु बहितरी आई आहे पर आउं सम्झां थो त हिन खां ज़रूरी ॻाल्हि आउं करणु चाहींदुसि त हीअ जेका पाण वटि जेका दुनिया में जेका क्लाइमेट चेंज जा असरात जेका अचनि पिया ऐं पाण वटि जेका असरात आहिनि बारिशूं न थियणु या गर्मी वधीक थियणु इन जो सबबु इहो आहे त असां वटि वणकारी न आहे असां वटि दरख़्त वग़ैरह से वण कोन लॻाईंदा आहियूं जंहिंजे करे इहो सभु क्लाइमेट चेंज जे करे असांखे नुक़सानात थियनि पिया त इन लाइ आउं त रिक्वेस्ट बि कंदुसि ऐं असां रोटरी इंटरनेशनल जे रोटरी जे प्लेटफॉर्म तां असां प्लांटेशन ड्राइव बि स्टार्ट करे छॾी आहे हींअर असांजा रोटेक्टर्स रोटेरियंस पूरे सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वणकारी करे रहिया आहिनि ऐं इन सां आउं त ॿियनि दोस्तनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि इदारनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि ऐं स्पेशली गवर्नमेंट साइड ते इहो ज़रूरी आहे त माण्हुनि खे मोटिवेट कनि इन ॻाल्हि जे लाइ त वण वधि में वधि लॻाइनि त जंहिंसां पंहिंजे हिन सिंध खे पंहिंजी धरती खे फ़ाइदो थी सघे बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा असां वरी उन प्रैक्टिस जा बि असां आदी आहियूं उन माहौल जा बि असां आदी आहियूं त असांखे हर शइ ॾाढो शॉर्ट टर्म वारी खपंदी आहे असां चवंदा आहियूं त अॼु असां वण पिया लॻायूं अॼु असां ॿूटियो पोखियो आहे असांखे सुभाणे हुनजो रिज़ल्ट खपे सो असां वटि पेशेंस बि न आहिनि हीअ उहो कमु आहे जंहिंजे लाइ तव्हांखे एक्सट्रीम लेवल जा पेशेंस खपनि ऐं उनखां पोइ तव्हां उन्हनि शयुनि ते हली
हली सघो था त ज़रूरी आहे इहे नंढियूं नंढियूं शयूं। कल्ह बि इत्तेफ़ाक़ सां प्रोग्राम जे स्टार्ट में मां इहा ई ॻाल्हि कई त असां वटि जंहिं तरीक़े जी गर्मी असांखे नज़र अची रही आहे, क्लाइमेट चेंज ठीकु आहे, हिकु इफेक्ट आहे, बट असां उनखे पाण कीअं कंट्रोल, असां वटि ॿियो कुझु त कंट्रोल करण जो को आहे कोन। असां कुदरत जी जेका नेचर आहे उनखे नथो चेंज करे सघिजे, पर उन नेचर खे पंहिंजे एनवायरनमेंट जे हिसाब सां ज़रूरु ठाहे सघिजे थो। अच्छा, ही थोरो सो मां उन प्रोसीजर जे बारे में पंहिंजे नाज़रीन ताईं कुझु ॻाल्हियूं पहुचाइणु चाहींदमि त जॾहिं तव्हां वण पोखण जी ॻाल्हि कयो था, जॾहिं तव्हां हिकु ॿूटो लॻाइण जी ॻाल्हि कयो था ऐं उनजे फ़वाइद हासिल करण जी ॻाल्हि कयो था, इन प्रोसेस खे असांखे घणो टाइम खपे ऐं उनजी शुरूआति किथां कजे? ॾिसो, पहिरीं त इहो आहे त हिन जी शुरूआति त पाण पंहिंजे घर खां स्टार्ट वठूं। सभिनी खां पहिरीं पंहिंजे घरनि में वण लॻायूं, हुन खां पोइ पंहिंजे पाड़े में, गलियुनि में, रोडनि ते पाण वण लॻायूं। हुन खां पोइ जेका इदारा आहिनि, हॉस्पिटल्स आहिनि, स्कूल्स आहिनि, हुननि में वणकारी करियूं, हुननि में वण लॻायूं। छाजे करे ही उहा इदारा आहिनि जिथे पंहिंजो चौकीदार बि हूंदा आहिनि, माली बि हूंदो आहे, त उनखे संभाले सघनि। ऐं मन थींदो इहो आहे त काफ़ी इदारा आहिनि जेको वण त लॻाए छॾींदा आहिनि, पर उनखे न पाणी न ॾियण जे करे या संभाल न थियण जे करे हू 15 ॾींहं, महीने या 2 महीननि जे खां पोइ ख़तमु थी वेंदा आहिनि। पर जिथे संभाल हूंदी आहे त उहो हुनजो बेनिफिट थींदो आहे। अॼुकल्ह त काफ़ी अहिड़ा वण अची विया आहिनि जेको तमामु जल्दी जेका आहिनि उनजी ग्रोथ तमामु बहितरीनु हूंदी आहे, त उन वण जी तरफ़ वञणु खपे, फ्रूट जे वण जी तरफ़ वञणु खपे, ताकी पंहिंजे जेको आहे थोरो सो पंहिंजे वणकारी बि थी वेंदी, हुनमें पाण खे इहो बेनिफिट थी वेंदो त असांखे फ्रूट्स बि मिली वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, इहा वाकई सही ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां इंट्रस्ट तव्हां वठो था त खोड़ सारा अहिड़ा फ़ाइदा आहिनि जेके तव्हांखे उन मां मिली बि सघनि था। असां त हिकु प्रॉपर हिकु वण जी ॻाल्हि करे रहियूं पिया, बट असां वटि उहे नंढा नंढा प्लांट्स बि आहिनि जेके कुझु अरसे में ई उन जेको फल आहे उहो ॾींदा आहिनि, कुझु महीने में ई फल ॾींदा आहिनि। आई रिमेंबर त असां वटि असांजी जेका असांजी नानी हूंदी उते उन्हनि जूं ॻाल्हियूं जेके ॿुधल आहिनि मदर जूं, त उहे छा कंदियूं हुयूं, नंढा नंढा जेके प्लांट्स आहिनि जंहिंमें कड़ी पत्तो आहे या ग्रीन चिली आहे, हो आहे, धाणा आहिनि, इहे पंहिंजे घर में पाण पोखींदियूं हुयूं। सो इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असां पंहिंजे घरनि में करे सघूं था। इन जे लाइ तव्हांखे को वॾो को महल न खपे, हिकु नंढो सो कॉर्नर ई खपे। बिल्कुलु। अॼुकल्ह किचन गार्डनिंग जो जेको आहे न रुझान वधी रहियो आहे, ऐं इहो हिकिड़ो बहितरीनु जेको आहे तरीक़ेकार आहे त पंहिंजो जेको आहे ऑर्गेनिक शयूं पंहिंजे घर में ई तयारु करे पाण इहो भाॼियूं वग़ैरह इस्तेमालु करे सघूं था। बिल्कुलु। ऐं उनजो टेस्ट बि ॾाढो डिफरेंट हूंदो, ज़बरदस्त हूंदो। असां जेको चवंदा आहियूं न ॻोठनि जी भाॼी सुठी आहे, ॻोठनि जी भाॼी प्योर आहे, उहा 100% न सही, पर कुझु परसेंट असां ज़रूरु पंहिंजे घरनि में बि करे सघूं था। अच्छा जी, इन सां गॾोगॾु थोरो सो मां इन तरफ़ बि नज़र विझणु चाहींदमि, उमरकोट जी उहा लैब जेका क़ाइमु कई वई ऐं ॾाढी ख़ूबसूरती सां माशाल्लाह सां नज़र आई असांखे, थोरो सो उन जे बारे में बि ॼाणींदमि त कीअं नज़र पई उमरकोट जहिड़ी जॻह ते, तव्हांखे कीअं नज़र पई त हिन जॻह ते हीअं लैब हुजणु खपे, हीअं स्टूडेंट्स खे अची टेक्नोलॉजी सां मुतारिफ़ कराइणु खपे? बेसिकली असांखे उमरकोट में जेको असांजो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जो कैंपस आहे, हुननि असांखे अप्रोच कयो रोटरी जे हवाले सां त भई रोटरी वटि अहिड़ो को प्रोजेक्ट हुजे त असां वटि कंप्यूटर लैब न आहे स्टूडेंट्स लाइ, त असांखे कंप्यूटर लैब ठाहे ॾियो त असांजे स्टूडेंट्स जो बेनिफिट वठी सघनि। त उन जे लाइ असां पोइ मैचिंग ग्रांट लाइ अप्लाई कयोसीं रोटरी इंटरनेशनल के। त जर्मनी जो हिकिड़ो क्लब आहे रोटरी क्लब जो, जर्मनी जो रोटरी क्लब ऑफ रोस्टक जर्मनी, त उन असांखे पोइ उनजी मैचिंग ग्रांट असांखे जेको प्रोजेक्ट में मैच कयो असांखे ग्रांट्स, त हुनमें पोइ असां हुते पूरी लैब जेको आहे हुनमें लैपटॉप्स लॻाए ॾिनासीं, फर्नीचर ॾिनोसीं, ऐं प्लस में 200 स्टूडेंट्स खे असां 2 सालनि लाइ स्कॉलरशिप ॾिनियूं। माशाल्लाह। त उनखां अलावा पोइ वरी हींअर रिसेंटली असां सामारे में बि हिकिड़ी कंप्यूटर लैब स्टार्ट कई आहे। उहो असांजो हिकिड़ो इदारो आहे सुपरटेक स्कूल, असांजो हींअर जो प्रेसिडेंट आहे आरिफ़ क़ाइम खानी, उनजो ई स्कूल आहे। त उन असांखे रूम फ्री ऑफ कॉस्ट असांखे प्रोवाइड करे ॾिनो, ऐं हिकिड़ो जेको आहे जेको फैसिलिटेटर जेको आहे जंहिंखे सेखारण जे लाइ लर्निंग फैसिलिटेटर, उहो बि असांखे ॾिनो आहे। त असां हुन में कंप्यूटर लैब इंस्टॉल कई आहे, ऐं हाणे हुन में असांजा सामारे जा स्टूडेंट्स जेका आहिनि, जेका इहे वेकेशन्स हलनि पियूं, इन में फ्री ऑफ कॉस्ट उन्हनि खे असां कोर्सिस वग़ैरह करायूं। ज़बरदस्त। इन खां अलावा असां रोटरी इंटरनेशनल प्लेटफॉर्म इन स्कूल में हिकिड़ो रूम ॿियो असांखे आरिफ़ साहब ॾिनो, जंहिंमें असां लाइब्रेरी स्टार्ट कई आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह 3000 बुक्स असां हुनमें जेको आहिनि रखिया आहिनि लाइब्रेरी में। त हू लाइब्रेरी में असांजा समारे जा काफ़ी स्टूडेंट्स जेका आहिनि मुख़्तलिफ़ स्कूलनि जा, सुबुह खां वठी शाम जो 5 बजे ताईं
उन खां बेनिफिट हासिलु करे बेनिफिट हासिल करे सघनि इहो था। बि असांजो रोटरी क्लब समारोह जो हिकिड़ो कारनामो आहे। जी माशाल्लाह। अच्छा, हिकु शइ जेका मां ॾाढो जॾहिं मां इहे सभु ॻाल्हियूं ॿुधंदी आहियां ऐं पोइ उन खां पोइ मूंखे कॾहिं कॾहिं नज़र ईंदो आहे त असां वटि जेको असांजो यूथ आहे या असांजो जेको चाइल्ड आहे उन जो एजुकेशन जी तरफ़ शायदि रुझान आहे। असांजो कॉन्सेप्ट शायदि ॿियो आहे त असांजा ॿार पढ़नि नथा, असांजा ॿार स्कूल नथा वञनि, असां हीअं नथो थिए हूअं नथो थिए। जिथे असांखे उते ॿार असांजा, छो त ज़ाहिर आहे माहौल बि अहिड़ो थी वियो आहे, ॿारनि जी डाइट एॾी चेंज थी वई आहे, ॿार पॉज़ेसिव बि इलाही थी विया आहिनि, ॿार रिएक्टिव बि इलाही थी विया आहिनि, त खोड़ सारियूं शयूं असांजे ॿारनि जे नेचर में बि डिफरेंस आयो आहे। त शायदि असां पंहिंजे ॿारनि खे उन तरीक़े सां सम्झी न पिया सघूं, बिकॉज़ जॾहिं बि तव्हां कोई इदारो क़ाइमु कंदा आहियो, कोई लैब क़ाइमु कंदा आहियो, कोई लाइब्रेरी क़ाइमु कंदा आहियो, रश त उते फ़ौरन ई नज़र ईंदी आहे। त इन जो मक़सदु इहो आहे त असांजी जेका यूथ आहे या असांजा ॿार आहिनि उनजो इंट्रस्ट इन तरफ़ आहे, एजुकेशन जी तरफ़। जी बिल्कुलु बिल्कुलु, ॿारनि जो रुझान बि आहे। त लाइब्रेरी जे हवाले सां मां इहो ॿुधाइणु वरी बि चाहींदुसि त असांखे अप्रोच बि असांजे नौजवान स्टूडेंट्स जेका आहिनि हुननि ई अप्रोच कयो आहे। ऐं असांजी रोटरी में रोटरी क्लब हूंदो आहे जेको नौजवाननि जा क्लब हूंदा आहिनि असां वटि रोटरी में ई। त हुननि जेको इहो इनिशिएटिव इन्हनि ई असांजे रोटेक्टर इहो इनिशिएटिव वरितो इन ॻाल्हि जो, ऐं असांखे बि इहा ॻाल्हि रियलाइज़ कराई त भई सामारे में को लाइब्रेरी न आहे त फ़ौरन जेको आहे लाइब्रेरी स्टार्ट कई वञे। त उन जॾहिं असां स्टार्ट कईसीं त हुनजो जेको आउटपुट हो उहा तमामु बहितरीनु हो। असांखे जेका डोनेट कयूं हितां खां जेका बुक्स मुख़्तलिफ़ क्लबनि कराची खां क्लबनि जे, जॾहिं हुननि जेको फेसबुक ते जेका पोस्ट असां रखीसीं, हुन ते जेका कमेंट्स पढ़िया, हुननि जे लाइक्स जेका ॾिठा, त हिते कराची जा माण्हू तमामु घणा ख़ुशि थिया। त असांखे एतिरो अंदाज़ो ई न हो त माण्हू एतिरो ख़ुशि थींदा असांजी किताबूं पढ़ी ऐं असांजी लाइब्रेरी स्टार्ट करणु। त इन जो फ़ाइदो तमामु घणो थियो। घणो फ़ाइदो थियो। अच्छा, हिकु ॿी शइ शकील साहिबु जेका मां तव्हां खां पुछणु चाहियां थी, शायदि को एजुकेशनिस्ट हुजे हा त हुनजो मज़ीद सुठी तरीक़े सां जवाबु ॾेई सघे हा, पर मूंखे ईअं लॻंदो आहे त जेको माण्हू जिथे कमु करे रहियो आहे, जंहिं जॻह ते कमु करे रहियो आहे, उन खां वधीक सेंसिटिव पॉइंट उन जॻह जा माण्हू नथो सम्झी सघे। जंहिं लैब जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, जंहिं लाइब्रेरी जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां वटि हिकु कॉन्सेप्ट इंटरनेशनली ॾाढो कॉमनली वधी रहियो आहे त असां पेपरलेस एजुकेशन जी तरफ़ वञी रहिया आहियूं। उते जॾहिं असां कराची जे बि शहर में जॾहिं असां लाइब्रेरीज़ जी ॻाल्हि कयूं था या सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में असां ॻाल्हि कयूं था, लाइब्रेरीज़ जो रुझान पहिरीं जंहिं तरीक़े सां हूंदो शायदि उन तरीक़े सां हाणे रहियो न आहे। उन जॻह ते वरी जॾहिं उमरकोट जी तरफ़ असां ॾिसूं था त असांखे नज़र अचे थो त असांजा स्टूडेंट्स पाण लाइब्रेरी घुरनि था। ही ॿ राहूं कहिड़ियूं हली रहियूं आहिनि? न बिल्कुलु इहा ॻाल्हि बाबा सही आहे त हींअर जेको दौरु अची वियो आहे मोबाइलनि जो आहे, हिन में मोबाइल में हर शइ मौजूदु आहे। हुन बावजूदि बि असां जेका पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उहो इहो चवंदा आहिनि त जेसिताईं तव्हां किताबूं न पढ़ंदा तेसिताईं अव्हां में इम्प्रूवमेंट उहा न अची सघंदी। त इन करे ही बुक्स जेका पढ़णु इहो बि ज़रूरी आहे, लाइब्रेरी बि ज़रूरी आहे। पर अॼुकल्ह ज़ाहिर आहे डिजिटल जो जेको आहे हाइब्रिड जो दौरु आहे, त हुन में माण्हू कोशिशि कंदा आहिनि त जेको शॉर्ट जेको घटि में घटि टाइम में जेको असां उनखे अप्रोच करे सघूं या पोइ कमकार करे सघूं थो, इन लाइ हू कंप्यूटर ऐं लैपटॉप्स ऐं जेको आहे मोबाइल वग़ैरह यूज़ कंदा आहिनि। पर आउं सम्झां थो त जेका लाइब्रेरी जी अहमियत पंहिंजी जॻह ते अॼु बि मौजूदु आहे। पाण हैदराबाद जी मिसाल वठी सघूं था, हैदराबाद जेका लाइब्रेरी आहिनि जेका हुते मूं अञा ताईं वियो कोन आहियां, पर मूं जेको ॿुधो आहे इहा ॻाल्हि त जेका पढ़ण वारा स्टूडेंट्स आहिनि हू सुबुह जो 6 बजे अची लाइनूं लॻाए वठंदा आहिनि। उते जॻह न मिलंदी आहे लाइब्रेरी में वेहण जे लाइ। यानी हू CSS जी ऐं PhD जी जेका तयारी करे रहिया आहिनि स्टूडेंट्स, उहो तमामु घणा कोशिशि कंदा आहिनि त असीं अचूं सवेर ऐं हुन मां बुक्स वठी हुनजो फ़ाइदो हासिलु करे सघूं। बिल्कुलु बिल्कुलु, सो रुझान असांजो आहे अगरि असां ओड़ो इन्वायरमेंट क़ाइमु कयूं। हूअं बि चवंदा आहिनि त कंहिं बि शइ ते फोकस करण जे लाइ उनजे इन्वायरमेंट जो हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं इहो मूं पाण एक्सपीरियंस कयो आहे। जॾहिं बि तव्हां फ़ोन ते वेही को कमु कंदा आहियो, का शइ पढ़ण जी कोशिशि कंदा आहियो, तव्हां चाहे कुझु बि करे छॾियो, का नोटिफिकेशन अची वेंदी, को कुझु न कुझु थी वेंदो जंहिंसां तव्हांजो माइंड डाइवर्ट थी वेंदो। पर ज़ाहिर आहे किताब खे डायरेक्शन तव्हां ॾींदो त केॾांहुं घुमणी आहे। फ़ोन तव्हांखे डायरेक्शन ॾेई रहियो आहे त जी हे नोटिफिकेशन अची विया, हे ॾिसो हे ॾिसो। पर किताब उहा शइ आहे जेका तव्हांजी डायरेक्शन ते हलंदो ऐं जेको तव्हां चाहींदो उहो तव्हां पढ़ी सघंदो। अच्छा जी, हीअ त असां किताबनि जी ऐं तमामु उन्हनि एजुकेशन साइट्स जी ॻाल्हि कई। उन स्कूल जे बारे में बि मां बिल्कुलु ॻाल्हाइणु चाहींदमि जेको आई गेस तव्हांजे फादर जे नाले ते आहे। थोरो सो उन जे बारे में बि ॿुधायो, कॾहिं क़ाइमु थियो, कीअं क़ाइमु थियो ऐं कीअं माशाल्लाह हली रहियो आहे? 80s में इहो स्कूल मुंहिंजे फादर जेको आहे ज़मीन ॾिनी हुई त हुते ज़रूरत हुई त असांजे आड़े पाड़े में कोई स्कूल अहिड़ो न हो त मुंहिंजे फादर स्कूल ॾिनी। त हुन खां पोइ आई थिंक कि 15 साल हुन स्कूल में स्टूडेंट्स जेका आहिनि वण जे हेठि पढ़ंदा रहिया आहिनि। वण जे हेठि, को बिल्डिंग कोन हुई, को फर्नीचर कोन हो, पट ते वेही पढ़ंदा हुआ।
पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ आउं जॾहिं नाज़िम थियसि त पोइ मुंहिंजी स्कूल जी बिल्डिंग ठाहे ॾिनी। हाणे अलहमदिल्ला हुनमें 8 रूम्स ठही विया आहिनि ऐं अलहमदिल्ला सामारे में जेको रिकॉर्ड रहियो आहे इहो त हिन स्कूल जो पास आउट स्टूडेंट जेको आहे मैट्रिक जे इम्तिहान में सामारे में टॉप 10 पोजीशन हमेशह हासिल कंदो रहियो। माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। इन खां वधीक ख़ुशाइन ॻाल्हि बि छा हूंदी? ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजे फादर जे नाले ते आहे, इन करे आउं पाण बि हिन में दिलचस्पी वठंदो आहियां। मुंहिंजे फादर जी त डेथ थी वई आहे, पर असीं कोशिशि कंदा आहियूं त हुनखे स्कूल जे स्टूडेंट्स खे ऐं स्कूल खे वधि में वधि सपोर्ट कयूं। बिल्कुलु। अच्छा, चवंदा आहिनि त तव्हां पाण हलिया वेंदा आहियो, पर तव्हांजा उहे एक्शन्स जेके तव्हां सुठा एक्शन्स या बुरा एक्शन्स जेके बि तव्हां कयो था उहे हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। सो हीउ उहो सुठो एक्शन आहे जेको हमेशह तव्हां यादि जेसि ताईं क़यामत ताईं इहो जेको एक्शन आहे इहो ज़िंदा रहंदो। इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। अच्छा, हीअ त असां एजुकेशन जी ॻाल्हि करे छॾी, थोरो सो मेडिकल साइड जी तरफ़ बि मां नज़र विझणु चाहियां थी। माशाअल्लाह सां उते बि तव्हां कमु कयो, स्पेसिफिकली आइज़ जे लाइ तव्हां कमु कयो। थोरो सो उन जे बारे में ॼाणणु चाहींदमि त उते छा असां वटि जॾहिं तव्हां आइज़ जी ॻाल्हि कयो था, हिकु ज़ाहिर आहे हिकु सेंसिटिव ऑर्गन आहे इंसान जो, त उन आइज़ जा छा असां वटि हॉस्पिटल्स क़ाइमु न हुआ या माण्हुनि जा वसाइल न हुआ? छा ॾिसी उन्हनि कैंप्स जो वजूद क़ाइमु थियो? असां वटि अञा ताईं बि डिस्ट्रिक्ट उमरकोट में बि को आई हॉस्पिटल न आहे, त इन करे ही आई कैंप्स असां इन करे ई ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं। बल्कि असीं न, पर ॿिया इदारा बि काफ़ी क़ाइमु हिते ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि। त उन जो छाजे करे ग़रीब माण्हू आहिनि वीचारा नथा पहुची सघनि ॿियनि शहरनि में या ॻोठनि में इलाइक़नि में, त जिते वञी पंहिंजी अखि जो ऑपरेशन कराए सघनि, मोतिया जो ऑपरेशन कराए सघनि ऐं लेंस वग़ैरह विझाए सघनि। त इन करे असीं गुज़िरियल 17 सालनि खां हर साल असीं आई कैंप लॻाईंदा आहियूं ऐं उहो आई कैंप मुंहिंजी औताक आहे, उन ते ई असीं लॻाईंदा आहियूं रोटरी जी तरफ़ां, रोटी जी तरफ़ां। ऐं हर साल तक़रीबन 800 खां 1000 पेशेंट्स हूंदा आहिनि OPD में ऐं तक़रीबन 150+ ऑपरेट थींदा आहिनि, जंहिंखे असां फ्री ऑफ कॉस्ट लेंस लॻाए ॾींदा आहियूं। उन्हनि जो को बि ख़र्चो न हूंदो आहे, उनजी मानी टिकी रिहाइश हर शइ जेको आहे फ्री ऑफ कॉस्ट हूंदी आहे। उनजी मेडिसन चश्मा वग़ैरह उहो बि असां फ्री ऑफ कॉस्ट ॾींदा आहियूं। उन में असां रोटी किलो समाज जा मेंबर्स जेके आहिनि पाण कंट्रीब्यूट कंदा आहिनि, असीं पाण जेको आहे डोनेशन करे असां उहो सॼो कैंप ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं आई एम श्योर त खोड़ सारा माण्हू इन मां फ़ाइदो वठी बि रहिया आहिनि, ईंदड़ सालनि में बि इंशाअल्लाह वठंदा। वक़्तु ब्रेक जी तरफ़ वञूं था, उन खां पोइ वापसि अची पंहिंजी ॻाल्हियुनि खे ईअं कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, प्रोग्राम जे हिन हिस्से में असांखे हिकु ॿिए महिमान जॉइन कयो आहे, उन्हनि जे तारुफ़ सिर्फ़ु वञणु चाहियां थी। अॼोके जेको माहौल हली रहियो आहे, हिन में काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जा क्वेश्चन असांजे ज़हननि में हूंदा आहिनि, पर उन जा आंसर्स ॾियण वारा माण्हू कॾहिं कॾहिं कोन हूंदा आहिनि, या पोइ पुछण वारा उन्हनि क्वेश्चन्स खे सम्झी कोन सघंदा आहिनि। त अॼु कुझु अहिड़ा सवाल जवाब असां रखण जी कोशिशि कंदासीं जेके तव्हांजा ऐं मुंहिंजा या आम घरनि जा सवाल आहिनि। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब डॉक्टर अकीलुर रहमान कुरैशी साहिबनि, जेके तशरीफ़ फरमा आहिनि, पाण MSN हिकु गवर्नमेंट ऑफिसर हॉस्पिटल में। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी कीअं पई गुज़रे डॉक्टर साहब? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। किथे पई गुज़रे? हॉस्पिटल में। हॉस्पिटल्स में? मां एक्चुअली इहो ई ॿुधणु पियो चाहियो त हॉस्पिटल्स में गुज़रे पई। हीअ जेका हॉस्पिटल में गुज़रंदड़ ज़िंदगी आहे डॉक्टर साहब, तव्हांजी सराउंडिंग में एतिरा माण्हू जिन खे तव्हां जहिड़ा माण्हू तव्हांजे हथनि खां शिफ़ा ॾियण वारा चवंदा आहिनि ख़ुदा आहे, पर ख़ुदा ताला ज़रियो ज़रूरु ठाहींदो आहे। तव्हां जहिड़ा डॉक्टर्स ज़रूरु हूंदा आहिनि जेके ज़रियो हूंदा आहिनि। त कीअं गुज़रंदी आहे ज़िंदगी उन तमामु हिकु डिप्रेसिंग माहौल में? मतिलबु आम माण्हू खां पुछे या मुंहिंजो पर्सनली, अलाह से ख़ैर करे, पर मुंहिंजो पर्सनली रायो कुझु ईअं हूंदो आहे त हॉस्पिटल में वञणु इट्स सेल्फ हिकु डिप्रेसिंग हिकु क़दम हूंदो आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू जेको आहे उहो त लाह चढ़ाव हुनजी लाइफ में ईंदा रहंदा आहिनि, ठीकु बि हूंदो आहे त बीमार बि हूंदो आहे। त उन हवाले सां ईअं आहे त मूंखे त ख़ुशी थींदी आहे त अगरि मां कंहिं ग़रीब माण्हू खे का मुंहिंजी तरफ़ां का हेल्प थी सघे त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं मां इंजॉय कंदो आहियां उन शयुनि खे त ग़रीबनि जो को कमु थो थिए ऐं उहो बि गवर्नमेंट में फ्री ऑफ कॉस्ट। त इन करे मूंखे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे हिन लाइफ में। ऐं मुंहिंजी त माना मां पैदा थियुसि त मुंहिंजो फादर बि डॉक्टर हुयो, त उन हवाले सां त ईअं आहे त मूंखे त सॼी लाइफ जेका मुंहिंजी गुज़री आहे उहा त इन पेशे सां रही आहे। इन ई पेशे सां रही आहे। ऐं अच्छा, कॾहिं कॾहिं मां कुझु देरि पहिरीं में असां शकील साहिब सां बि इहा ॻाल्हि कई रही हुअमि मां, त जेके ही
हिकु डॉक्टर थियण बि मुंहिंजे ख़्याल में हिकु सोशल सर्विस ई आहे जेका तव्हां माण्हुनि ताईं पहुचायो था। ठीकु आहे असां चार्ज उनजो कयूं था, पर ज़ाहिर आहे उहो बि त ज़िंदगी गुज़र सफ़र बि त करिणो ई आहे। बट इहे उहे प्रोफेशन्स आहिनि जेके तव्हां पंहिंजे मुफ़ाद खां वधीक ॿिए कंहिंजे फ़ाइदे जे लाइ कमु कंदा आहियो, चाहे उहो सोशल वर्कर हुजे या पोइ हिकु डॉक्टर हुजे। त तव्हां वटि उहो प्लस पॉइंट आहे जेको ख़ुदा ताला जी रज़ा सां तव्हां उहो ख़ैर जा कमु करे रहिया हूंदा आहियो, माण्हुनि जा मसइला हल करे रहिया हूंदा आहियो, माण्हुनि खे क्योर ॾेई रहिया हूंदा आहियो। अच्छा डॉक्टर साहब, सभिनी खां पहिरीं जेका मां प्रोग्राम में ॻाल्हि शामिलु करणु चाहियां थी तव्हांजी तरफ़ां, त असां जॾहिं गवर्नमेंट हॉस्पिटल्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, माशाल्लाह कुझु अहिड़ा नाला आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल्स जा जेके ॾाढा एडवांस आहिनि, वटि टेक्नोलॉजी बि आहे, ॾाढो सुठो कमु बि करे रहिया आहिनि। माण्हू नॉर्मल बि न सिर्फ़ु उहो माण्हू जेको नथो अफोर्ड करे सघे, बट अॼुकल्ह मिडिल क्लास बि उन तरफ़ रुझान उन्हनि जो आहे। मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी, जॾहिं बि तव्हां गवर्नमेंट हॉस्पिटल जी ॻाल्हि कयो था त असां वटि हिकु अलॻि परसेप्शन जेको ठहियलु आहे, परसेप्शन डिफरेंट आहे, ऐं असां वटि जेका हिकु इमेज साम्हूं ईंदी आहे असांजे अखियुनि जे, उहा कंप्लीटली ॿी हूंदी आहे। तव्हां जंहिं गवर्नमेंट हॉस्पिटल में जंहिंमें तव्हां कमु करे रहिया आहियो, उन जी इमेज छा आहे तव्हांजे लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। एक्चुअली गवर्नमेंट में तमामु सुठो कमु थी रहियो आहे। ॾिठो वञे त तव्हां JPMC बि ॾिसो, तव्हां सिविल हॉस्पिटल बि ॾिसो, या जेके ॿियूं हॉस्पिटल्स आहिनि उनमें तमामु घणो आहे। तव्हांखे ख़बर आहे अगरि सुठो कमु न थींदो हुजे त असां वटि इहो OPD जो जेको एतिरो रेशो आहे जेको, ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां तव्हांखे ॿुधायां त एक्चुअली थियण ई खपे त जेको कराची में जेको प्रेशर आहे असांखे पेशेंट जो, अगरि इहे कम जेके आहिनि असांजी जीअं बि सिंध में ॿियूं हॉस्पिटल आहिनि उन में बि अगरि इहे फैसिलिटीज़ हुजनि त माण्हू कराची न अचनि, उते इहे प्रेशर पोइ असांजो कराची में लोड घटि थी वञे त कमु त थिए पियो थो, पर माण्हुनि जो रश बि ॾाढो आहे। ऐं असां त इवन सिंध वारा जेके आहिनि उहे बलूचिस्तान खे बि इवन पंजाब खे बि, जीअं हाणे तव्हां खैरपुर में जीअं असां गेम्स आहे असांजो हॉस्पिटल, उते त पूरे पाकिस्तान मां माण्हू था अचनि इलाज करण लाइ। त असां वटि त प्रेशर या जेको माण्हुनि जो अचणु आहे पेशेंट जो तमामु घणो आहे, त उहो प्रेशर असां छा था करे सघूं। उन में पोइ असां वटि एतिरी HR न आहे, एतिरो असांजो मेन पावर न आहे जो असां एतिरनि माण्हुनि खे पोइ डील करे सघूं। त इन जे करे माण्हू इहो सोचींदा आहिनि त असांखे टाइम घटि थो मिले या लेट थो मिले, त हालांकि टाइम मिलंदो आहे पर टाइम सां पोइ वरी छा जो आस्ते आस्ते उन्हनि खे पोइ डील कयो वेंदो आहे। अदरवाइज़ तमामु घणो कमु गवर्नमेंट करे रही आहे इन हवाले सां, हेल्थ जे हवाले सां। ऐं बिल्कुलु ई हेल्थ जो कमु असांखे नज़र बि अची रहियो आहे, बट मूंखे लॻे थो त शायदि जिथे असां वटि जंहिं एरिया में हिकु हॉस्पिटल आहे उते हिकु ॿियो हुजणु खपे ताकी उन रश खे, उन क्यू खे असां कवर करे सघूं। सो असां वटि जेतिरी तेज़ी सां असां वटि हेल्थ ते कमु थी रहियो आहे, ओतिरी तेज़ी सां असांजे वटि पेशेंट जो नंबर बि वधी रहियो आहे। बिकॉज़ अच्छा इहो फैक्टर त आहे ई त असांजो गवर्नमेंट हॉस्पिटल जो मक़सदु ठाहिण जो त असांजो जेको ग़रीब माण्हू आहे उहो पहुचे, बट हाणे जेको असांजो मिडिल क्लास जेको लेवल आहे उहो बि गुरबत जे उन सतह ते हली रहियो आहे जेको मजबूर आहे गवर्नमेंट हॉस्पिटल में वञण जो, तंहिं करे शायदि नंबर बि पेशेंट जो वधी रहियो आहे। सो बिल्कुलु बिल्कुलु, त जेतिरो कमु थी रहियो आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर कुझु मूंखे लॻे थो अञा वधीक ॿियो किथे बहितरी जी ज़रूरत हूंदी आहे, हर शइ में हूंदी आहे। तव्हां हर शइ खे तव्हां बहितर सां बहितर करे सघो था, उन में बहितरी जी गुंजाइश हूंदी आहे, गुंजाइश हूंदी आहे। बिल्कुलु। अच्छा जी, हिन सां गॾोगॾु कुझु ॻाल्हि थोरी देरि पहिरीं शकील साहब सां बि थी रही हुई, त मां थोरो सो उन तरफ़ बि वञणु चाहियां थी। शकील साहब, रोटरी जा काफ़ी सारा अहिड़ा प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि, काफ़ी सारी अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके कॾहिं कॾहिं इंसान जे ज़हनो गुमान में बि न हूंदियूं आहिनि, पर उहे हक़ीक़त जो हिकु मंज़र ॾेखारे रही हूंदियूं आहिनि। रोटरी जो हिकु प्रोजेक्ट जेको आई गेस स्मार्ट विलेज जे नाले सां आहे, जेको ॾाढो ख़ूबसूरती सां नज़र अची रहियो आहे, कामयाबी सां हली रहियो आहे। थोरो सो उन जे बारे में ॼाणणु चाहियां थी, केसि ताईं शयूं पहुतियूं आहिनि ऐं केतिरे हद ताईं कामयाबु थियूं आहिनि। स्मार्ट विलेज खां अॻु में थोरी ॻाल्हि करणु चाहींदुसि, जीअं डॉक्टर साहब खे आउं सेकेंड कंदुसि। डॉक्टर साहब चयो त जे इंटीरियर सिंध में जेका आहिनि आउट ऑफ कराची, जेका असां उनखे फैसिलिटेट करूं हॉस्पिटल्स खे, उन्हनि खे जेकॾहिं उन्हनि खे उहो सहूलियतूं ॾियूं जेका कराची में आहिनि, त उहो प्रेशर कराची में न पवंदो। बदकिस्मती चवंदासीं त असांजा जेका तालकनि जा हॉस्पिटल्स आहिनि, THQs वग़ैरह, उन में उहो फैसिलिटीज़ न आहिनि, जंहिंजे करे माण्हुनि जो रश जेको आहे वॾनि शहरनि जी तरफ़ ईंदो आहे। ऐं नो डाउट कि सिंध गवर्नमेंट हेल्थ में तमामु बहितरीनु कमु कया आहिनि, स्पेशली NICVD ॾिसो तव्हां जेके ठाहिया आहिनि, उनमें सॼे पाकिस्तान खां माण्हू अचनि पिया। ऐं असां बि हेल्थ जे हवाले सां थोरो ॿियो बि ॻाल्हि करणु चाहियूं त असांजो रोटरी जो बि हिकिड़ो सिग्नेचर प्रोजेक्ट आहे, पोलियो एरेडिकेशन पोलियो फ्रॉम पाकिस्तान। तो असां इन में जेको आहे इन जो इनिशिएटिव रोटरी इंटरनेशनली वरितो 86-87 में,
उन खां पोइ असां सां गॾु ॿिया पार्टनर्स बि ईंदा रहिया, WHO ऐं काफ़ी इदारा जेका आहिनि, बिल गेट्स वारा ऐं काफ़ी जेका आहिनि उहा गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध, ऐं गॾिजी सभु कोशिशि करूं पिया त कंहिं बि तरीक़े सां असां पोलियो जो ख़ात्मो करे सघूं। इन जे लाइ असांजे एफर्ट्स हलनि पियूं ऐं असांजी कल्ह बि इतफ़ाक़ सां मीटिंग हुई असांजी कराची में ई हिते, त आउं पाण बि हिते रोटरी इंटरनेशनल तरफ़ां पोलियो प्लस कमेटी जो सिंध ऐं बलूचिस्तान ते चेयरमैन आहियां। सही। अच्छा, पोलियो एक्चुअली हिकु अहिड़ो न हिकु टैग लॻी वियो आहे पाकिस्तान जे मथां त दुनिया बीट करे पई, ख़बर न आहे छो। असां छा तव्हांखे छा थो लॻे रीज़न? उन में खोड़ सारा रीज़न आहिनि जी। रीज़न इहो आहे त हिकिड़ो त रिफ्यूज़ल रेशो आहे। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेको हिन खे ॿिए नेगेटिव साइड ते वठी था वञनि, त जीअं इन जे करे पॉपुलेशन घटिताई थींदी ऐं असांजो फोकस सिर्फ़ु पॉपुलेशन ते, असांजो ॿियो किथे फोकस कोन्हे। त इहो उन्हनि जो कॉन्सेप्ट इहो वेठल आहे त हीअ जी अमेरिकन लॉबी असांजे माण्हुनि खे या मुस्लिम जेके मुल्क आहिनि उन्हनि जी पॉपुलेशन घटाइण थी चाहे, त इहे रीज़न्स काफ़ी आहिनि हिन में। ॿिया कॾहिं कॾहिं त कोल्ड चेन जो मामिलो बि अची थो वञे, त अगरि तव्हां वैक्सीन खणी था वञो उन में कोल्ड चेन अगरि मेंटेन न आहे त तव्हां उहे वैक्सीन जेका ॿार खे पियारियो था त उन में बि ईअं थींदो आहे त जीअं तव्हां ॼण पाणी पियारियो। त इहे खोड़ रीज़न आहिनि जंहिंजे करे बि असांजो जेको आहे कॾहिं कॾहिं ॿार मिस थिया थी वञनि, काॾे हलिया विया घर खां ॿाहिरि, माइटनि जो रिफ्यूज़ल आहे, अहिड़ा रीज़न आहिनि खोड़, उन जे करे ॿार मिस था थी वञनि। त उन में पोइ ईअं थो थिए, गवर्नमेंट उन ते बि फोकस कयो आहे हाणे त जेके बि ॿार जेके मिस था थियनि उन जे लाइ बि अलॻि कैंपेन थी हलाए, त ओनली फॉर रिफ्यूज़ल्स कैंपेन बि हलाए पई थी, त उहे ॿार बि कवर थियणु खपनि पोलियो में। सही सही। प्लस मूंखे लॻे थो असां अवेयर बि न हो, असांजो हिकु वॾो तबिको आहे जेको इन बारे में अवेयर बि न आहे त पोलियो केतिरो ख़तरनाक आहे। असां हिनखे फॉर ग्रांटेड वठी छॾियो आहे। असांखे ॾाढो ईज़ी अवेयरनेस जी ॻाल्हि आहे त 94 खां ई कैंपेन थी हले। अवेयरनेस त हाणे एतिरनि सालनि खां वठी अगरि माण्हुनि में अवेयरनेस न आई आहे त पोइ इहा त बदकिस्मती आहे, लेकिन अवेयरनेस ॾाढी अची वई आहे ऐं मीडिया ते बि कमु थिए थो, इवन प्रिंट मीडिया में बि कमु थिए थो, या तव्हां होर्डिंग्स ॾिसो, बिल बोर्ड ॾिसो, काफ़ी कमु थींदो आहे। जॾहिं पोलियो कैंपेन ईंदी आहे उनखां पहिरियों ई अनाउंसमेंट थी वेंदी आहे, टीमूं सोशल मोबिलाइज़र जेके रखियल आहिनि उहे वेंदा आहिनि, उहे ॿुधाईंदा आहिनि त जी पोलियो कैंपेन शुरू थियण वारी आहे, अवेयरनेस सेशन थींदा आहिनि। हा, उन खां पोइ बि अॼु बि असांजे ॻोठ देहात में अहिड़ियूं तव्हांखे औरतूं मिलंदियूं, अहिड़ा ॿार मिलंदा जेके न टीवी ॾिसंदा आहिनि बिकॉज़ लाइट कोन हूंदी आहे, जिन किन खे इजाज़त कोन हूंदी आहे ॿाहिरि ॻाल्हाइण जी, छो त घरां जेको मेल मेंबर हूंदो आहे उहो हुननि खे कंट्रोल में रखणु चाहींदो आहे। त अॼु बि मूंखे लॻे थो हिकु वॾो तबिको आहे जिन ताईं इहा ॻाल्हि नथी पहुचे। उन जो ई त शायदि हीउ रीज़न आहे जेको रिफ्यूज़ल बि असां वटि अचे थो, इहो बि त नॉन अवेयर थियण जो हिकु रीज़न आहे। मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि कराची खे छॾे ॿियनि डिस्ट्रिक्टनि में असां वटि इहो रिफ्यूज़ल रेशो घटि आहे तमामु कंपेयर टू कराची जे। उते तव्हां ॻोठ में कंहिं वॾेरे खे, तव्हां कंहिं डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट खे, असिस्टेंट कमिश्नर खे तव्हां वठी वञो, मुख़्तियारकार खे वठी वञो त तव्हांजो कमु थी थो वञे। वॾेरनि खे मूंखे लॻे थो मुल्क हलाइण लाइ ॾियणु खपे, ॿियो छा कयूं हुन शकील सां। डॉक्टर साहब सही कही है, हिते कराची में रिफ्यूज़ल जो रेशो कुझु वधीक आहे, स्पेशली केमाड़ी डिस्ट्रिक्ट में। एग्ज़ैक्टली। कल्ह जेका डेटा असांखे मिली आहे हुनमें केमाड़ी डिस्ट्रिक्ट में जेको इहो रेशो कुझु वधीक आहे, जंहिंमें कुझु ट्राइबल्स आहिनि जंहिंजे करे इहो सॼो इशूज़ अचनि था। पर आउट ऑफ कराची पाण ॻाल्हि करियूं था त हुते हेल्थ वर्कर्स आहिनि उहे तमामु सुठो कमु करे रहियूं आहिनि इन, ऐं घर घर वञी जेको ॼाण ॾियनि थियूं इन जे बारे में ऐं कोशिशि कंदियूं आहिनि त को ॿार न रहे। बहरहाल इहो हेल्थ खां अलावा तव्हां जेको मूंखां सुवालु पुछियो रोटरी स्मार्ट विलेज जे हवाले सां, उन जे बारे में तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। असांजो रोटरी पाकिस्तान जो हिकिड़ो हींअर सिग्नेचर प्रोजेक्ट हले पियो, रोटरी पाकिस्तान स्मार्ट विलेजिस। त असां बेसिकली जेको आहे फ्लड अफेक्टेड एरियाज़ आहिनि उन में असां ॻोठ ठाहे ॾींदा आहियूं, जंहिंमें घर ठाहे ॾींदा आहियूं उन्हनि माण्हुनि खे जेका बरसाति खां मुतासिर थियल आहिनि, 2022 वारी बोर्ड में मुतासिर थिया हुआ। त उन सिलसिले में असां 11 विलेजिस तक़रीबन असां ठाहे चुका आहियूं, जंहिंमें असां जेको आहे हुननि खे हट ठाहे ॾींदा आहियूं, हिकिड़ो रूम ठाहे ॾींदा आहियूं, ऐं वधीक रूम पंहिंजो हू ठाहिणु चाहे त हुन में असां स्पेस ॾींदा आहियूं। पर असांजो बेसिक उहो जेको आहे रिक्वायरमेंट इहो आहे त हू लैंड ओनर जेको हू पाण हुजे जंहिंखे असां घर ठाहे ॾियूं पिया। पोइ उनजो सबबु इहो आहे त अक्सर ईअं थियो आहे त जॾहिं को गवर्नमेंट जी स्कीम्स या को NGOs वग़ैरह किथे कमु कंदियूं आहिनि त पाण वटि इहो जो सिस्टम आहे त वॾेरो जेकॾहिं पाण चाहींदो रईस या वॾेरो त उन कंहिं टाइम हुननि खे चवंदो पंहिंजा टपड़ खणो त उहो पंहिंजा वीचारा घर वर छॾे पोइ हलिया वञनि था। त असां इन करे इहो एश्योरेंस वठंदा आहियूं त जंहिंखे असीं घर ठाहे ॾियूं पिया ज़मीन हुनजी पंहिंजी हुजे, या कंहिं ॻोठ में को वॾेरो ठाराइणु चाहे थो त पहिरियों हुननि जे नाले ते उहो ज़मीन करे छॾे, असीं हुते ठाहे ॾियण लाइ तयारु आहियूं। असां हुननि खे हट ठाहे ॾियूं था, हुनखां अलावा असां हुननि खे जेको सॼे ॻोठ खे सोलर सिस्टम लॻाए ॾींदा आहियूं,
साफ़ पाणी पीअण जे लाइ आर ओ फिल्टर प्लांट असां लॻाए ॾींदा आहियूं। असां उनमें कम्युनिटी सेंटर, स्कूल, डिस्पेंसरी इहो सभु शयूं हिते कंप्लीट ॻोठ में। त इहो हिकु तमामु बहितरीनु आहे। हर ॻोठ में तक़रीबन 100+ हाउसिस आहिनि। त असां सम्झो त 11 विलेज असां कंप्लीट करे चुका आहियूं। असांजो टारगेट आहे डिसंबर ताईं, त असां इनशाला 5 विलेज डिसंबर ताईं कंदासीं। ऐं असांजो जेको टारगेट उहो आहे 200 विलेजिस जो आहे। त इनशाला असां 200 विलेजिस ठाहींदासीं। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिन वक़्त ते वाकई में इन कमु करण जी ज़रूरत आहे, बिकॉज़ असांजा कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके होमलेस आहिनि, ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जे घरनि जी हालत अहिड़ी आहे जेके घर चवराइण जे लाइक़ु कोन्हे। त एक्चुअली अहिड़ा स्टेप्स खणण जी ज़रूरत आहे, न सिर्फ़ु रोटरी खे बल्कि तमामु जेके ऑर्गेनाइज़ेशन्स कमु कनि थियूं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां थोरो ॾेई ऐं ॻाल्हि ख़तमु करे छॾियो, पर अगरि उहो थोरो तव्हां 10 माण्हुनि खे न हिकु माण्हू खे बि घर अगरि तव्हां ठाहे ॾियो था, त न सिर्फ़ु उहो पाण बल्कि उनजी सॼी जनरेशन जेका आहे उहा सुखी थी वञे। डॉक्टर साहब, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि। थोरो सो मां ॼाणणु इहो चाहियां थी त असां वटि जॾहिं तव्हां इंटरनेशनली ॾिसो था त टेक्नोलॉजी हर जॻह ते पंहिंजा क़दम जेके आहिनि उहे ॼमाया आहिनि। हर फील्ड में टेक्नोलॉजी अॻियां अची रही आहे। जॾहिं तव्हां सर्जिकल प्रोसीजर्स जी ॻाल्हि कयो था पाकिस्तान में, उते बि वॾा जेके नाले वारा हॉस्पिटल आहिनि, दोज़ हू आर वेरी हाईली एक्सपेंसिव, उते त असांखे टेक्नोलॉजी नज़र अचे थी। छा असांजा गवर्नमेंट हॉस्पिटल बि उन टेक्नोलॉजी सां गॾु हली रहिया आहिनि? बिल्कुलु ईअं आहे। सरकार हर शइ प्रोवाइड करे थी। यकीन कंदो त हींअर बि रोबोटिक सर्जरी ते बि थोरो हिकिड़ो मसइलो पैदा थियो हुयो, त गवर्नमेंट इन लेवल ते बि वञे थी त रोबोटिक सर्जरी बि थियणु खपे। पर उहो बेसिकली थोरी कॉस्टली पए थी, त इन जे करे उनमें थोरा सा प्रॉब्लम आहिनि। बाक़ी अदरवाइज़ गवर्नमेंट हर क़िस्म जी लिथोट्रिप्सी मशीन थी, रोबोटिक सर्जरी थी, या जेके ॿियूं सर्जरीज़ जेके थियनि थियूं गवर्नमेंट प्रोवाइड थी करे। ऐं ॾिसो ॾींहों ॾींहुं तव्हां NICVD पूरे सिंध में उन जार विछाए छॾियो आहे। जिथे किथे तव्हां वञो त NICVD जो जार विछियल आहे। इन हिसाब सां तव्हां ॾिसो लिवर ट्रांसप्लांट तव्हांखे जिम्स में मिले थो, गंबट में। ऐं उन खां अलावा तव्हां हर हॉस्पिटल जेके वॾियूं वॾियूं आहिनि उनमें हर फैसिलिटीज़ गवर्नमेंट प्रोवाइड कयूं आहिनि, ऐं तमामु सुठे लेवल ते। त ईअं न आहे त गवर्नमेंट नथी करे, पर हाणे देखो प्राइवेटली उन्हनि जो फोकस ई कमाइणु आहे। ॾिसो हुन जो सिस्टम ई अहिड़ो आहे त हू फैसिलिटीज़ अहिड़े क़िस्म जी ॾियनि था जो माण्हू ऑटोमेटिकली जेको अफोर्ड करे थो उहो उन्हनि ॾे वञे थो। भई ग़रीब माण्हू त हू बि कोन थो वञे उन्हनि वटि। त इन हिसाब सां इहा त गवर्नमेंट जेका पंहिंजे लेवल ते आहे उहो सॼो करे पई थी। सॼो करे पई। वाकई में जॾहिं तव्हां इहे ॻाल्हियूं शामिलु करण जो मक़सदु एतिरो ई आहे त असां वटि अक्सर ईअं थींदो आहे त असां अफोर्ड न करे सघंदा आहियूं, पोइ कंहिंजी फीस रोके, कंहिंजी कुझु करे, पर असां प्राइवेट हॉस्पिटल ई वेंदा आहियूं। असांजा जेके गवर्नमेंट हॉस्पिटल आहिनि उहे बि उन ई क्राइटेरिया जो, थी सघे थो थोरो 19-20 जो फ़र्क़ु हुजे, पर उन ई क्राइटेरिया जो कमु करे रहियो आहे। थी सघे थो त शायदि तव्हां प्राइवेट हॉस्पिटल्स में वञो त तव्हांखे कॉरिडोर ताईं तव्हांखे एसीज़ मिलनि, गवर्नमेंट हॉस्पिटल में शायदि कॉरिडोर में तव्हांखे एसी न मिले, पर जेको प्रोसीजर तव्हांखे खपे, तव्हांजी हेल्थ लाइ खपे, उहो प्रोसीजर ज़रूरु गवर्नमेंट हॉस्पिटल में प्रोवाइड तव्हां करे सघो था। गवर्नमेंट हॉस्पिटल करे रहियो आहे। इन सां गॾु डॉक्टर साहब हिकु ॿी शइ जेका मां शामिलु करणु चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम में, जॾहिं तव्हां सर्जिकल प्रोसीजर्स जी ॻाल्हि कंदा आहियो या कंहिं बि सर्जरी जी ॻाल्हि कंदा आहियो, त चाहे उहा नंढी सर्जरी हुजे, बट इट इज़ अ सर्जरी। त तव्हां जॾहिं सोचींदा आहियो त तव्हांखे हिकु अलॻि हिकु फेज़ हूंदो आहे जंहिंमें तव्हां हलिया वेंदा आहियो। असां वटि घणा माण्हू आहिनि जेके पंहिंजी मेडिकल हेल्थ लाइ या मेडिकल सर्जरीज़ लाइ सीरियस आहिनि? हिन में तमामु घटि रेशो हूंदो आहे। असां बेसिकली रूटीन जेकी असांजी टेस्टूं आहिनि, असां अगरि उहे हर 6 महीने या साल में हिकिड़ो दफ़ो बि करायूं त असांखे ख़बर पइजी वञे त असांजी सिहत कीअं आहे। असां जॾहिं सफ़ा बिल्कुलु ईअं चवंदा आहियूं त हिकिड़ी शइ बीमारी में वठिजी वेंदा आहियूं त पोइ हॉस्पिटल ॾे रुख़ कंदा आहियूं। सो असां वटि इहो कॉन्सेप्ट या असां वटि एॾी अवेयरनेस न आहे त असां पंहिंजी टेस्टूं रेगुलर बेसिस ते कराईंदा हलूं त असांखे ख़बर पए त असां छा आहियूं। दुनिया में ईअं न आहे। दुनिया में बाक़ाइदे इंश्योरेंस बि आहे, हेल्थ इंश्योरेंस आहे, ऐं उहे शयूं कराईंदियूं थियूं रहनि। त इन हवाले सां असां वटि अवेयरनेस घटि आहे, त माण्हू तमामु पोइ लेट था अचनि। उन हिसाब सां पोइ असांखे प्रॉब्लम बि थिए थो। कॾहिं कॾहिं त को माण्हू 3rd स्टेज में अचे थो त जी हाणे हिनखे हीउ थियो, हाणे हिनखे बचायो मिसाल, त उहो डॉक्टर नथो कुझु करे सघे। त इन में ईअं आहे त असां अवेयरनेस हुजणु खपे हेल्थ हवाले सां, ऐं बिल्कुलु ई मास मीडिया लेवल ते हुजणु खपे त जीअं माण्हुनि खे ख़बर हुजे त तव्हां पंहिंजी रूटीन जेके टेकअप आहे, रूटीन जेके शयूं आहिनि, इहे तव्हां कराईंदा रहो। सही। अच्छा, ये जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलूं था। वापसि थी इन्हनि रूटीन चेकअप्स जे बारे में पंहिंजे नाज़रीन ताईं असां इंशाल्लाह अल्फाज़ पहुचाईंदासीं। हिते बि माशाअल्लाह सां मेडिकल में वक़्तन फ़वक़्तन खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके रोटरी क्लब जे तावन सां ऐं जनाब जी कोशिशुनि सां असां सर्व करे रहिया आहियूं, पंहिंजे पाकिस्तानियुनि ताईं, पंहिंजे सिंध वासियुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। उन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। पर जी वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक जी। अच्छा जी, ब्रेक ते वञण खां पहिरीं असां डॉक्टर साहब फरमाए रहिया हुआ त असांखे टाइम टू टाइम ज़रूरु चेकअप ज़रूरु कराइण खपनि। डॉक्टर साहब कहिड़ा टेस्ट आहिनि या कहिड़ी उहा असेसमेंट आहे जेका 6 महीननि में या ईयरली असांखे कराइणी आहे? जेके रूटीन जा जीअं मथां ब्लड जी टेस्टूं थियूं, ठीकु तव्हांजूं एक्सरे चेस्ट थिया, इन क़िस्म जूं जेके टेस्टूं आहिनि तव्हांजूं, तव्हां उहे कराईंदा रहो त जीअं तव्हांखे ख़बर पए त तव्हांजी हींअर बॉडी में को प्रॉब्लम त नथो अचे, त उन हवाले सां इहे रूटीन जी हिकिड़ी टेस्टूं हूंदियूं आहिनि नॉर्मल जेके हूंदियूं आहिनि, हा। उहे कराइण खपनि त जीअं माण्हू खे ख़बर पए त अॻिते हली मूंखे को प्रॉब्लम त नथो अचे। सही। अच्छा, असांजो जेको थोरो सो हिकु असां वटि इहो बि माइनस पॉइंट आहे त असांजो उहो तबिको जेको पढ़ियल लिखियल न आहे, लिटरेसी रेट बि छो त असांजो जंहिं तरीक़े सां नज़र ईंदो आहे, त जेको पढ़ियल लिखियल न आहे उनखे त माण्हू हथु वठी ॿुधाए सघे थो, बट जेको असांजो एजुकेटेड तबिको बि आहे उहो बि इन्हनि शयुनि खां अवॉइड कंदो आहे। त अगरि असां टेस्ट कराईंदासीं त ख़बर न का बीमारी निकिरी ईंदी, उहा बीमारी पले भरे पर असांखे ख़बर न पए। ईअं भाई असांखे डपु भरंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां वटि सोर्सिस बि कोन्हनि। तव्हां इहो ॾिसो न, तव्हां हींअर जेका हालति आहे मुल्क में, महांगाईअ जो दौरु आहे, त माण्हू अवॉइड था कनि इन्हनि शयुनि ॾे वञण खां। चवंदा ठीकु है हलंदो रहे कमु, पर अदरवाइज़ हूअं करणु खपे। पर असां वटि वरी को अहिड़ी NGOs हुजनि या अहिड़ी को ॿियूं शयूं हुजनि त जेके उन्हनि माण्हुनि खे वठी करे इहो शयूं कराइनि, त पोइ त मां बहितर थी वेंदो अञा। हा। पर लेकिन माण्हू महांगाई जे करे बि माण्हू पिसजी वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु माण्हू अच्छा, वॾी ॻाल्हि इहा आहे डॉक्टर साहब, मां कॾहिं कॾहिं इहो सोचींदी आहियां त असां एतिरो पंहिंजी लाइफ सां खेॾी रहिया आहियूं, एतिरो पंहिंजी लाइफ खे असां ईज़ी वठी छॾियो आहे, त असां जॾहिं महांगाई जी ॻाल्हि कयूं था त उहा महांगाई असांखे तॾहिं नज़र न ईंदी आहे जॾहिं असां आउटडोर डिनर्स ते वेंदा आहियूं, पर असांखे उहा महांगाई तॾहिं नज़र ईंदी आहे जॾहिं असांखे पंहिंजी हेल्थ जी ॻाल्हि करणी हूंदी आहे। स्पेसिफिकली उन में वधीक रेशो मूंखे लॻे थो असांजी ख़वातीन जो आहे। असांखे उहा का शइ जेका पिन करे रही हूंदी आहे उनखे जेसिताईं असां एक्सट्रीम लेवल ते न पहुचाए वञूं तेसिताईं असां पंहिंजे घरनि में जेके मेल मेंबर्स आहिनि उन्हनि खां कंप्लेन बि कोन कंदा आहियूं। इहो अगेन हिकु फैक्टर आहे। एग्ज़ैक्टली। ऐं न सिर्फ़ु असां पंहिंजी उते हेल्थ कॉम्प्रोमाइज़ करे रहिया आहियूं, बल्कि असां जेको ॿाहिरि डाइनिंग करे रहिया आहियूं उहा उन हेल्थ खे मज़ीद ख़राबु करे रही आहे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं आहे, ईअं 100% आहे। छो जो तव्हांखे ख़बर ई न आहे त उनजा मसाला छा आहिनि, तव्हां कहिड़े माहौल में वेठा आहियो, उते एटमॉस्फेयर कीअं आहे, त इहे सभु शयूं आहिनि त जेके माण्हू खे हेल्थ खे बि न। ऐं ॿियो त वरी तव्हांखे प्रेशर बि रहे थो, हिकु इनकम जेको आहे न उहो बि त तव्हांजो वञे थो न, पैसा बि तव्हांजा उते ख़र्च था थियनि, त इहो प्रेशर बि तव्हांजो रहे थो। पर टाइम बिंग त तव्हां उते ॾेई था अचो, पर उनखां पोइ तव्हांखे पूरो महीनो बि त उनखे सर्वाइव करिणो आहे, पाण खे हलाइणो आहे, उन करे बि इहो प्रेशर रहे थो। अक्सर माण्हुनि जो मां ॾिसंदो आहियां त माण्हू चवंदा आहिनि यार पैसे ई नहीं, आख़िरी तारीख़ में बिल्कुलु उनजे खीसे में पैसा न हूंदा आहिनि। त इहे सभु कयूं आहिनि, माण्हू पोइ प्रेशर में अचे थो त पोइ टेंशन था थियनि, पोइ डिप्रेशन थो थिए, पोइ इन जे करे बि माण्हू बीमार था थियनि। जी बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा जी, थोरो सो जल्दी सां प्रोग्राम जो टाइम ॾाढो तेज़ी सां वधी रहियो आहे, थोरो सो जल्दी सां शकील साहब जी तरफ़ वञणु चाहींदमि। शकील साहब, माशाल्लाह सां खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां तव्हांजे हथनि सां जेके स्टार्ट थियूं ऐं रोटरी क्लब जे टावन सां जेके स्टार्ट थियूं, उहे असां पंहिंजे प्रोग्राम में असां रखियूं आहिनि। कुझु ॿियूं ॻाल्हियूं मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी। रोटरी क्लब माशाल्लाह सां हमेशह खां हिकु अरसे खां माण्हुनि खे सर्व करे रहियो आहे, माण्हुनि जूं मुश्किलातूं हल करे रहियो आहे। न सिर्फ़ु पाकिस्तान खां ॿाहिरि बि ॾिसो त काफ़ी सारा माण्हू आहिनि जेके रोटरी क्लब सां जुड़ियल आहिनि। ॿिया कहिड़ा पाइपलाइन में उहे कम आहिनि जेके थी रहिया आहिनि ऐं जेके असांखे साम्हूं असांजे माण्हुनि खे उहे फ़ाइदा ॾींदा इंशाल्लाह? रोटरी तो बेसिकली दुनिया जी हिकिड़ी वॾी जेका सर्विस ऑर्गेनाइजेशन आहे, बेसिकली सर्विस ऐं असीं सर्विस प्रोवाइडर आहियूं ऐं फ्री ऑफ कॉस्ट कमु कंदा आहिनि उनमें जेको रोटरी जा मेंबर आहिनि, बल्कि उहो त ॾींदा आहिनि फीस। रोटरी जी सालाना फीस हूंदी आहे, रोटरी इंस्टीट्यूशन खे वेंदी आहे, उहो असीं पे कंदा आहियूं। त असांजा हींअर जेका प्रोजेक्ट्स हलनि पिया हुन में हिकिड़ो त असां सिंध में पाणी जो वॾो इशू आहे, पीअण जे साफ़ पाणी जे लाइ, त उन ते असां काफ़ी कमु कयो आहे। हींअर असांजा 22 जेका आहिनि RO फिल्ट्रेशन प्लांट असां लॻाए चुका आहियूं, सिलानी वेलफेयर ट्रस्ट ऐं रोटरी जो ॿिन्ही जी पार्टनरशिप में। त आउट ऑफ कराची मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हर ज़िले में तक़रीबन असांजा इहे प्रोजेक्ट्स लॻी चुका आहिनि। ऐं असांजी कोशिशि आहे त हीअ जेका साफ़ पाणी जे जंहिंखां डॉक्टर साहब वधीक बहितर ॿुधाए सघनि था, त वधीक बीमारियूं जेका पैदा थियनि थियूं पीअण जे पाणी जे करे ई, जेको पाणी ख़राबु पाणी अचे थो उन जे करे बीमारियूं पैदा थियनि थियूं। त असां इन ते कमु करूं पिया, फिल्टर प्लांट्स ते अञा वधीक लॻाइण जी कोशिशि करूं पिया। इन खां अलावा जेका असांजो हींअर कराची में गुलिस्तान जोहर में हिकिड़ो असांजो क्लिनिक हले पियो रोटरी जो, जंहिंमें असां आर्टिफिशियल लिम्स ऐं आर्म्स जेको आहे फ्री ऑफ कॉस्ट लॻाए ॾींदा आहियूं। त हुनमें किथां बि पाकिस्तान जे कंहिं बि शहर मां को माण्हू अचे थो जंहिंखे टंग या हथु न आहे त उनखे आर्टिफिशियल लॻाइण जी ज़रूरत आहे, त असां हिकिड़े ॾींहं में उनखे जेको आहे
उनजो अची पहिरीं उनखे जेको साइज़ वग़ैरह वठी छॾंदा आहिनि, पोइ 4-5 कलाक खां पोइ उनखे लॻाए हितां खां रवाना कंदा आहिनि। इहो हिकिड़ो असांजो तमामु सुठो प्रोजेक्ट जेको कराची में रोटी क्लब ऑफ कराची वारा हलाए रहिया आहिनि हिते। ज़बरदस्त त ज़बरदस्त इन टाइप जा काफ़ी मुख़्तलिफ़ असांजा एवेन्यूज़ में कमु हलनि पिया ऐं मुख़्तलिफ़ क्लब आहिनि असांजा सिंध ऐं बलूचिस्तान में जेका आउं जंहिं डिस्ट्रिक्ट गवर्नर इलेक्ट आहियां, त उन में असांजा 120+ क्लब्स आहिनि जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहिनि ऐं उहो मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु कनि पिया। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं रोटीअ जेतिरा कम आहिनि न सिर्फ़ु मां बल्कि तमामु उहे माण्हू जिन मां काफ़ी सारा माण्हू हींअर बि असांखे ॾिसी रहिया हूंदा जिन उन्हनि तमामु शयुनि मां जेके तव्हां हींअर कोट करे रहिया आहियो उन्हनि मां फ़ाइदो बि हासिलु कयो हूंदो। त ॾाढो सुठो कमु आहे जेको थी रहियो आहे ऐं असांजी इहा ई दुआ आहे त ईअं ई इहे कमु ॾाढो ख़ूबसूरती सां अॻियां थींदो रहे। डॉक्टर साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, जीअं पाणी जी ॻाल्हि थी रही, इहा बचपन खां असां बि ॿुधियो आहे ऐं मेडिकली बि मुंहिंजे ख़्याल में प्रूवन आहे त तव्हांजो तमामु काफ़ी सारियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके मेजॉरिटी ऑफ द डिज़ीज़िस तव्हांजे स्टमक सां कनेक्टेड हूंदियूं आहिनि। सो साफ़ पाणी जो जेको हिकु मसइलो आहे उहो त आहे, उन मसइले खे हल करण वारा वेठा आहिनि जिन मां हिकु जनाब बि आहिनि, त उन मसइले ते त कमु थिए पियो, बट घरनि में जिथे पाणी न मुयसरु आहे उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदो, छा एडवाइस हूंदी तव्हांजी? ॾिसो असां वटि रिसोर्सिस जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं घटि था वञनि। तव्हां वटि कराची में जेका पॉपुलेशन जीअं वधे पई थी तंहिं हिसाब सां जेका कराची वाटर एंड सिवरेज बोर्ड आहे उहो केतिरनि माण्हुनि खे तव्हांखे उहो पाणी पहुचाए। मूंखे जीअं ख़बर पई हुई, कुझु दोस्त मूंखे ॿुधायो त इन फ्यूचर में कराची में पाणी जो वॾो प्रॉब्लम थींदो। तव्हां वटि पॉपुलेशन ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे ऐं तव्हां ॿियो इहो ॾिठो आहे त चोरी बि ॾिए थिए थी, माना जंहिंजो राइट आहे उनखे पाणी कोन थो मिले, टैंकर माफ़िया खणी चइजे या जेको बि चइजे, त अहिड़े क़िस्म जा या इलीगल कनेक्शन्स जेके थियनि था उहे बि टैंकर्स वारा वठनि था ऐं उहे माण्हुनि खे पोइ प्रोवाइड थो कए ऐं प्रॉपर माण्हुनि जो राइट आहे उनखे पाणी नथो मिले। पाणी हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं पाणी साफ़ पाणी जेको आहे उहो माना ईअं सम्झो त तव्हांजी बीमारियुनि खे बचाए थो। असल में जेको पाणी खां ई पोइ काज़िस जेके आहिनि जेके बीमारियुनि जा काफ़ी आहिनि उहे पेट जी बीमारियुनि खां थियनि था। सही। अच्छा, हिकु ॿी शइ जेका डॉक्टर साहिबु मां शामिलु करणु चाहियां थी, असां वटि हिकु ॿियो कॉन्सेप्ट बि आहे, असां बर्गर माहौल में बि त हलिया पिया आहियूं न, असां मिनरल वाटर ते ॾाढो असां बेस था कयूं। हाणे असांजे घरनि में शायदि ई को घर अहिड़ो हुजे, छो त मूं पंहिंजी बचपन में पंहिंजी मदर खे ॾिठो त उहो दिगड़ा वॾा चढ़ंदा हुआ, पाणी बॉइल थींदो हो, पर हाणे मिनरल वाटर एतिरो कॉमनली असांजे घरनि में अची वियो आहे जो असां उन्हनि बॉइल वारो जेको प्रोसेस आहे उन तरफ़ वञूं नथा। छा उहो बि असांखे किथे को नुक़सानु ॾेई रहियो आहे? जी बिल्कुलु नुक़सानु ॾेई रहियो आहे। तव्हां ॾिसो न, तव्हांजो त हिकिड़ो त फस्ट ऑफ ऑल तव्हांजे खीसे ते बर्डन आहे, मिनरल वाटर जो बेसिकली ॾिठो त खीसे ते बर्डन आहे। ऐं असां हाणे ॾींहों ॾींहुं जेके आहिनि न उहे आसेसियुनि जे तरफ़ वञूं था, असां उहा महिनत कयूं ई कोन था। हाणे न त गरम पाणी थींदो हो, बॉइल थींदो हो, या इवन तव्हांजे ज़मीन जो जेको जर जो पाणी निकिरंदो हुयो उहो तमामु सुठो हूंदो हो। त इन हवाले सां ईअं ई आहे त हाणे असां मतिलबु आरामदेह घणा थी विया आहियूं, घर वेठे पाणी बॉटल अची थी वञे, असां उन में डिस्पेंसर में लॻाए छॾियो, पाणी पी छॾियो। त इहे सभु शयूं आहिनि जेके असांखे पंहिंजे खीसे ते बि ॾिठो थो पए। त तव्हांजी हींअर बॉटल ॾिसो केॾी महांगी थी वई आहे, तव्हां जेके नंढियूं बॉटल्स वठो था उहे केतिरी महांगियूं आहिनि जेके हलंदे फिरंदे असां पोइ वरी वेंदा था रहूं। टैक्सिस हर शइ जेको हर शइ ते बर्डन आहे न, पोइ तव्हांजे खीसे ते बर्डन थो पए। त इहे आहिनि सभु शयूं, असां उहे सभु आरामदेह थींदा था वञूं डे बाय डे। ॾिसो हाणे असां वॉक कोन था कयूं, बेसिकली असां वटि ईअं हुजणु, अॻे माण्हू पंधु हलंदा हुआ, अॻे माण्हू बसुनि में सफ़र कंदा हुआ, माण्हू हिकिड़े सिहतमंद बि काफ़ी हूंदा, सुबुह जो निंड मां उथंदा हुआ त ॿनियुनि ते बि वेंदा हुआ, त ईअं वॉक बि कंदा हुआ। हाणे बसि घर ताईं माना गाॾी हुजे, ऑफिस ताईं गाॾी हुजे, ऐं जिथे बि वञूं त असां उहा गाॾी असांखे उन गेट ते पहुचाए थी। त इन करे असांजी हाणे वॉक बि नथी थिए। त हाणे तव्हां ॾिसो ॾींहों ॾींहुं असांजा ॿार जेके आहिनि उहे सॼो ॾींहुं या त वेठा आहिनि मोबाइल ते, कंप्यूटर ते, तव्हां उन्हनि जी का बि हाणे फिज़िकल एक्टिविटी बिल्कुलु ई न आहे, ऐं जंक फूड था खाइनि। तव्हां इहो ॾिसो इन सां केॾी बीमारियूं थियनि थियूं, ऐं चई थकिजी पिया आहियूं, लेकिन ॿारनि हाणे उहो हिकिड़ी ठाहे छॾी आहे हिकिड़ी पंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि, हर दफ़े बसि उन्हनि जो हिकिड़ो ऑर्डर थी थो वञे ऐं पोइ ऑर्डर घर ताईं पहुची थो वञे ऐं उहो खाइनि था। उहो जेको जंक फूड असां खायूं पिया उहो बि वठण जी असांखे महिनत न आहे करणी, उहो बि दर ते असांखे एग्ज़ैक्टली। सो इहो वाक़ई थी रहियो आहे। डॉक्टर साहिबु हिकु आख़िरी ॻाल्हि जेका जल्दी सां मां प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, त जॾहिं बि तव्हां हेल्थ जी ॻाल्हि कयो था या हिकु हेल्दी माण्हू जी ॻाल्हि कयो था, इधर फीमेल और मेल ॿिन्ही मां कंहिं जंहिंजी बि ॻाल्हि कयो था, त इन हेल्दी माण्हू जी डेफिनेशन तव्हांजे लफ़्ज़नि में छा आहे? हेल्दी माण्हू जी डेफिनेशन ईअं खणी छॾिजे जेको माण्हू मतिलबु तंदुरुस्त हुजे, माना उनखे कंहिं क़िस्म जी का डिज़ीज़ या का बीमारी न हुजे, बिल्कुलु हिकिड़ो तंदुरुस्त माण्हू हुजे। जीअं माण्हू अॻे काफ़ी सालनि ताईं
असांजा जेके वॾा हुआ उहे कई सालनि ताईं ईअं माशाल्लाह तंदुरुस्त हूंदा हुआ, ईअं 80 सालनि ताईं उन्हनि जी माशाल्लाह उमिरि हूंदियूं हुयूं ऐं उहे ठीकु ठाकु हूंदा हुआ। हाणे त छो जो उहे पंहिंजी वर्जिश कंदा हुआ, उहे पंहिंजो खुराक उन्हनि ते डाइट ते उन्हनि जो सुठो कंट्रोल हूंदो हुयो ऐं सुठी डाइट खाईंदा हुआ। हाणे इहे सभु शयूं ख़तमु थींदियूं वञनि त ॾींहों ॾींहुं तव्हां ॾिसो था त एज बि घटिजंदी थी वञे माण्हू जी ऐं माण्हू बीमार बि जल्दी थो थिए। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं इन सां गॾोगॾु असां वटि हाणे वरी इहो बि नज़र अची वियो आहे त असां वटि जेके हार्ट डिज़ीज़िस आहिनि या हार्ट अटैक्स आहिनि उहो वॾनि खां वधीक जवाननि में रेशो असांखे मिले थो। देन डायबिटीज़ हिकु अहिड़ी शइ आहे जेका असांखे कॉमनली नज़र पई अचे। सो असां वाक़ई में असां उन जेको सिहतमंदी वारो जेको एरा हो न, मूंखे लॻे थो जीअं AI सॼे माहौल में छाइजी वई आहे न, इहे बीमारियूं बि ईअं माज़िद सां पर ईअं असांजे ज़हननि में असांजी ज़िंदगियुनि में छाइजी विया आहिनि। आख़िर मुंहिंजी तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदमि। आख़िरी ॻाल्हि जेका मां शामिलु करणु चाहियां थी, माशाल्लाह ॾाढो सुठो कमु असांजूं काफ़ी सारियूं NGOs करे रहियूं आहिनि, काफ़ी सारियूं ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेके असांजे माण्हुनि जे लाइ कमु करे रहियूं आहिनि। पर किथे कोताही ॾिसो था ऐं किथे ज़रूरत सम्झो था त हिन शइ जी हिन वक़्तु बि ज़रूरत आहे जंहिं ते को कमु न करे रहियो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं हिकु ज़रूरत पाण सम्झूं त आउं त सम्झां थो सभिनी खां बहितर जंहिंजो सवाबु आहे वणकारी। आउं चवंदुसि त आउं त इहो पैगाम ॾींदुसि हर फैमिली जे सरबराह खे त हू पंहिंजी फैमिली जे हर मेंबर जे नाले ते हिकिड़ो वणु लॻाए छॾनि, जंहिंसां असांजो माहौल बि बहितर थी वेंदो ऐं इनशाला पाकिस्तान ग्रीन पाकिस्तान इनशाला न सिर्फ़ु लॻाइनि, उनजी टेक केयर बि कनि ऐं मेक श्योर कनि त उहो वॾो थिए, उहो ईअं न त 15 ॾींहंनि में ग़ाइब थी वञे। थैंक यू सो मच शकील साहब। क्लाइमेट बि चेंज थी वेंदो, क्लाइमेट बि चेंज थींदो, बिल्कुलु इहो ई आहे। ऐं हीअ जेके परेशानियूं असांखे नज़र पियूं अचनि उहे काफ़ी हद ताईं घटि थी वेंदियूं। थैंक सो मच डॉक्टर साहब, तव्हांजो बि असां सां गॾु हुजण जे लाइ तव्हांजी बि वॾी महिरबानी। आख़िर में हाशिम भाई जो असां आवाज़ु शामिलु कंदासीं। इनशाला नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात वरी सुभाणे थींदी नयनि महिमाननि सां गॾु, नयनि ॻाल्हियुनि सां गॾु। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिम भाई। कभी मैं सोचता हूँ कुछ न कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूँ। कभी मैं सोचता हूँ कुछ न कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं। जिंदगी में ऐसे भी लोग मिलते हैं, देखते ही आंखों को अच्छे लगते हैं। आरज़ू ये होती है अपना कह सकूं, इसीलिए तो कभी मैं सोचता हूँ कुछ न कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं। बहकी सी खोई हुई अपनी अदाओं में, जाने जाने खुशबू वही फिर है हवाओं में। ऐसा नजारा अब तो खुदारा फिर न दिखाना मुझको दोबारा। ओ जिंदगी में ऐसे भी लोग मिलते हैं, देखते ही आंखों को अच्छे लगते हैं। आरज़ू ये होती है अपना कह सकूं, इसीलिए तो कभी मैं सोचता हूँ कुछ न कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं। छोटी छोटी सी बातें कभी जब याद आती हैं, वो मुलाकातें तन्हाई में हलचल मचाती हैं। छोटी छोटी सी बातें
सकूं। इसीलिए तो कभी मैं सोचता हूँ कुछ न कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं। बहकी सी खोई हुई अपनी अदाओं में, जानी पहचानी खुशबू वही फिर है हवाओं में। ऐसा नजारा अब तो खुदारा फिर ना दिखाना मुझको दोबारा। ओ जिंदगी में ऐसे भी लोग होते हैं, देखते ही आंखों को अच्छे लगते हैं। आरज़ू ये होती है अपना कह सकूं, इसीलिए तो कभी मैं सोचता हूँ कुछ न कुछ कहूँ, फिर ये सोचता हूँ क्यों ना चुप रहूं, 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 फिर ये सोचता